परतो कुनू करे जे माटे मंझ मही एडो सूर सही निंड न कजे नाख्यात। लेक्चर जो मौजू है चीन जा 3 दुनिया से लागापा। लेक्चरर है पेंजो प्रोफेसर साईं राशिद दाऊद पोटो। एक बार किताबन जो साईं लेखक है सिंधी यूनिवर्सिटी फ़लसफ़े शोबे जो प्रोफेसर है साईं राशिद दाऊद पोटो। साईं वेलकम। वो मुझी कोशिश इहा हुई तो असां हिनके प्रोजेक्टर ते हलायूं, पर छाकाणि जो चीन जो मौजू थोड़ो ॾुखियो आहे तंहिंजे करे प्रोजेक्टर जेको आहे उहो जंहिं मुल्क जो ठहियलु आहे उन्हनि खे इहा ॻाल्हि नथी वणे ऐं उहो गरम थी वियो आहे। तंहिंजे करे हुन असांखे नाबरी वारे छॾी आहे ऐं पर पोइ पाण कोशिशि कंदासीं त पंहिंजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा ॻाल्हि ॿोल ॾिसण खां सवाइ कयूं। जे ॾिसण वारी हुजे हा त उहा वधीक बहितर थी सघे हा। ऐं पर जेका शइ ही तयारु कई आहे इहा तव्हां सभिनी खे मोबाइलनि में जेका असां मिली वेंदी पोइ त जीअं ही तव्हांजे साम्हूं सभु शयूं हुजनि ऐं जेके इन जे अंदरि अंग अखर आहिनि इहे बि तव्हांजे साम्हूं हुजनि। चीन जे बारे में खोड़ सारियूं शयूं आहिनि ऐं ॻाल्हियूं आहिनि। हिन खां पहिरीं 2023 जी दिसंबर में वर्कशॉप थियो जुंगशाई में पबण में। उन में असांजा 2 लेक्चर हुआ। हिकिड़ो लेक्चर इहो हो त चीन जी जेका अंदरूनी कहिड़ी आहे। ॿियो जेको मौज़ू हो उहो मौज़ू हो त चीन जा 3 दुनिया सां जेके तहलकात आहिनि उहे तहलकात कीअं आहिनि। छाकाणि चीन जे बारे में तमामु वॾी चीन ते इल्ज़ाम आहिनि त चीन नज़रियाती लाइन खां हटी वियो आहे। चीन माओज़ेदुंग वारे रस्ते तां हटी वियो ऐं माओज़ेदुंग जे वञण खां पोइ हीउ जेको लॾो आयो आहे इहो लॾो सॼो पैसे कमाइण जे पुठियां आहे ऐं हिननि खे पैसा खपनि था। तंहिंजे करे हीअ सरमाएदारी लाइन आहे ऐं सरमाएदारी लाइन जे तरफ़ हलियो वियो आहे। उन जे हवाले सां असां जेका आहे उन ॾींहं ते ॻाल्हि ॿोल कईसीं त आया वाक़ई ईअं आहे या ईअं कोन्हे। तव्हां मां कहिड़ा साथी हुआ जेके उन लेक्चर जे अंदरि शामिल हुआ उहे पंहिंजा हथ मथे खणनि। तक़रीबन जेको आहे 10 साथी उन लेक्चर जे अंदरि हुआ। तंहिंजे करे असां जेका पंहिंजी ॻाल्हि ॿोल कंदासीं उन ॻाल्हि ॿोल जे अंदरि जेको उन ॾींहं ते लेक्चर कयोसीं उन जो बि हिसो 15 मिंटनि जे अंदरि ॻाल्हि ॿोल कंदासीं, तफ़सील में न वेंदासीं ऐं गॾोगॾु 3 दुनिया जे हवाले सां चीन जे बारे में आहे त चीन इंतिहाई ख़तरनाक क़िस्म जो मुल्क थी वियो आहे। जेका शइ अचेसि थी उनखे ॻहणींदो वञे थो। आया ईअं आहे या का सूरत हाल ॿी आहे उनजो पाण जाइज़ो वठण जी कोशिशि कंदासीं। चीन जेको हींअर मौजूदु आहे उहो ईअं न हुजे हा जेकॾहिं हुते हिकिड़ी पार्टी न हुजे हा ऐं उन पार्टी जो नालो आहे चीनी कम्युनिस्ट पार्टी। चीनी कम्युनिस्ट पार्टी 1921 में ठही ऐं जंहिं लॉन्ग मार्च जो पाण ज़िक्र ॿुधंदा आहियूं ऐं वरी पाण हिते लॉन्ग मार्च बि उहा कईसीं। पाण खोड़ सारी लॉन्ग मार्चूं कयूंसीं। उहा जेका लॉन्ग मार्च आहे उहा अक्टूबर 1934 ते शुरू थी ऐं अक्टूबर 1935 ते ख़तमु थी। यानी चीनी तारीख़ जो जेको वॾे में वॾो वाक़ियो वेझड़ में जेको असांखे नज़र अचे थो इन चीनी कम्युनिस्ट पार्टी ठहिण खां पोइ ऐं गुज़िरियल सदी जो जेको पहिरियों वॾो वाक़ियो आहे उहो जेको पहिरियों वॾो वाक़ियो आहे उहो लॉन्ग मार्च आहे। 21 में ठही
चोटी जे अंदरि जेका सा लॉन्ग मार्च शुरू थी 35 जे अंदरि ख़तम थी वई। कोमनतांग सां वेड़ उन जा क़त्ल इहे सभु हिसा हुन जा हुआ। नेठि ॻाल्हि थोरी पाकिस्तान 1947 में ठहियो ऐं पाकिस्तान ठहण जे 2 सालनि खां पोइ चीन जे अंदरि इनकलाब आयो। ऐं उन खां पोइ जेकी इनकलाबी तहरीक आहे, इनकलाबी जेका सा हुकूमत आहे जेका हेसि ताईं हलंदी अचे थी, हींअर जेका उते पार्टी मौजूदु आहे उनजी जेका कुल मेंबरशिप आहे उहा जेका 2022 जे अंदरि असांजे साम्हूं जेका सा आई हुई उहा इहा आई हुई त 96 करोड़ माण्हू उन जा मेंबर आहिनि। नव करोड़ 60 लख 9 करोड़ 60 लख जेके माण्हू आहिनि उहे उते कामरेड आहिनि। पाण कामरेड चवंदा आहियूं न, उहे कामरेड आहिनि। चीन जी जेका आदमशुमारी आहे, जेका 22 मुताबिक़ आदमशुमारी आहे, उहा 1 अरब 41 करोड़ आहे। जेकॾहिं असीं हुन जे हिसाब सां वञी कयूं त हर 12 माण्हुनि जे अंदरि हिकिड़ो कामरेड आहे। एतिरो जेको सो हुनजो जेको सो कमु आहे। ऐं चीन जे बारे में साईं हई ॻाल्हि कंदो, चवंदासीं बाबा ही हूअं ई चीन जी ॻाल्हि न कंदा, ॿियो कंहिंजी कंदा। साईं नूर कंदो, बाबा तोखे चीन जी तारीफ़ ई करणी आहे। पर ही जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा कंहिंजी आहे? अमेरिका जे अंदरि जेको इंतिहाई सघारो माण्हू पॉलिसीअ में हो, उनजो नालो हो ब्रzezinski, जंहिंजे लाइ आहे त रूस खे जेका शिकस्त थी उनजो जेको मास्टर प्लान हो ब्रzezinski ठाहियो। उनजे लाइ इहो आहे त ही सदर बदर सभु ईंदा पिया आहिनि, सदरनि खे ठाहिण वारो ब्रzezinski आहे। तंहिंजे करे ब्रzezinski जेको सो किंग मेकर आहे। उहो छा थो चवे? उहो चवे थो त जेका चीनी कम्युनिस्ट पार्टी आहे उन ते कंट्रोल कंहिंजो आहे, उन ते मर्कज़ी कंट्रोल आहे। मथां खां हेठि ताईं नज़रियाती जेको ढांचो आहे, उहा तंज़ीम कीअं आहे? उहा नज़रियाती आहे, फौलादी ज़ाब्ते वारी आहे ऐं राज़दारी वारी आहे। केरु पियो इहो ॻाल्हि करे? उहो मुख़ालिफ़ माण्हू पियो ॻाल्हि करे। अमेरिका जे अंदरि बादशाहनि खे ठाहींदड़, सदरनि खे ठाहींदड़ ब्रzezinski जेका सा इहा ॻाल्हि कई आहे। चीन जे अंदरि जेकॾहिं असीं हुनजी सॼी तंज़ीमी विरासत जे अंदरि ईंदासीं त असीं ॿी तफ़सील जे अंदरि कोन था वञूं। मथे जेका पोलिट ब्यूरो आहे उहा पोलिट ब्यूरो जंहिंखे करे, जंहिंजे अंदरि चवनि था त असुल जेके चीन जे मथां जेकॾहिं के हुकुमरानी कनि था, जेके मुख़ालिफ़ ॻाल्हियूं कनि था, त पोइ उहे 9 माण्हू आहिनि जेके कनि था। पोइ हुनजे साम्हूं मिनिस्ट्रियूं आहिनि, ॿियूं आहिनि, सभु शयूं हेठि आहिनि, फ़ौज ॿोज सभु जेका आहे उहा हुनजे अंदरि आहे। 9 माण्हू जेको आहे हुनजे अंदरि हिकिड़ो माण्हू आहे, उनखे जेको आहे पाण उन्हनि 9 माण्हुनि मां घणनि खे सुञाणूं था? का पाण खे ख़बर आहे त उहे 9 माण्हू कहिड़ा आहिनि? चीन आहे, 9 माण्हू आहिनि, उन्हनि 9 माण्हुनि जी वाक़फ़ियत हुजणु घुरिजे न, उहे कहिड़ा आहिनि? त पाण खे का ख़बर आहे उनजे बारे में? त आहिनि कहिड़ा? नालनि जी का ख़बर आहे? मूंखे बि ख़बर कान्हे। हिकिड़े खे आउं सुञाणा थो, जंहिंजो नालो आहे ज़ी जिनपिंग। उन 9 माण्हुनि में हिकिड़े खे सुञाणो थो। हल ठीकु आहे, मूंखे ख़बर कान्हे, ख़ैरु आहे, को मसइलो कोन्हे। हिकिड़ो लेखक आहे जेको 25 साल रहियो आहे, सहाफ़ी आहे। सहाफ़ी जो कमु आहे ख़बर खोटे कढणु, मालूमात रखणु, ॼाण रखणु।
उन किताब लिखियो आहे। 25 साल उते रहियो। 25 सालनि खां पोइ जेका 2008 या 9 जे अंदरि जॾहिं नव माण्हू चूंडिया पे विया, तॾहिं हुन जेको आहे उहो लिखियो त इन्हनि 9 माण्हुनि मां 3 खे आउं सुञाणा थो। 25 साल रहियो साफ़ ई वाशिंगटन DC जे अंदरि, बीजिंग जे अंदरि, पेकिंग जे अंदरि घुमंदो फिरंदो रहियो, धंधो ई इहो। चई 3 माण्हुनि खे सुञाणा थो, बक़ाया जी मूंखे ख़बर ई कान्हे। यानी जेको फौलादी ज़ाब्तो ऐं राज़दारी आहे उहा इन क़िस्म जी आहे जो एॾा वॾा माण्हू, एॾा वॾा बेइंतहा उन्हनि जा कम कयल हूंदा, पर उन जे बारे में तव्हां तहक़ीक़ कंदव त तव्हांखे कुझु कोन मिलंदो। कम्युनिस्ट पार्टी खे ख़बर हूंदी, अंदरि ख़बर हूंदी, ॿाहिरि का ख़बर कान्हे। तंहिंजे करे जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा अंदरूनी तौर ते जेको ढांचो आहे सो इहो आहे। 22 अक्टूबर 2022 में आइन जेको आहे चीनी कम्युनिस्ट पार्टी जो उहो आयो। अॻु में बि आयो आहे, मुख़्तलिफ़ टाइमनि ते ईंदो रहियो आहे, पर पाण ॻाल्हि कहिड़ी था कयूं 22 वारी। उनजे अंदरि अलाही कंहिं सुवालनि जा जवाब हुन में पिया। हुननि चयो त चीनी कम्युनिस्ट पार्टी जेका आहे उहा 6 फ़िक्री सरशमन ते दारोमदार रखे थी। जेके हुन जा सरचश्मा आहिनि उहे 6 आहिनि। कंहिं मामले में मुंझी पई त हिननि 6 शयुनि मां जांच कंदी, ॾिसंदी, ऐं उहे 6 कहिड़ा आहिनि। पहिरियों सभ खां मथे मार्क्सिज़म ऐं लेनिनिज़म। इहा 22 जी ॻाल्हि पियो कयां। चीनी कम्युनिस्ट पार्टी जे आइन जी जेको पब्लिक थियल आहे, ऐं 22 जी ॻाल्हि पियो कयां। पहिरीं छा आहे? मार्क्सिज़म ऐं लेनिनिज़म, माना जदलियात, तारीख़ी मादियत ऐं पॉलिटिकल इकोनॉमी। ऐं उन जे अंदरि मार्क्स ऐं पोइ लेनिन, मार्क्सिज़म ऐं लेनिनिज़म। लेनिनिज़म जो मतिलबु माना छा? आमरियत, साम्राज। लेनिनिज़म थियो उहो साम्राजी नज़रिए जे करे थियो, ऐं ॿियो पार्टी जी थ्योरी जे करे थियो। न त फ़िक्र हुजे हा, फ़िक्र लेनिन हुजे हा, पर जेको फ़िक्र लेनिन जे बजाए लेनिनिज़म सॾिजे थो उहो साम्राजी नज़रिए जे करे सम्झिजे थो। इहे 2 आहिनि, पहिरीं ऐं पोइ आहे फ़िक्र माओज़ेडुंग। फ़िक्र माओज़ेडुंग आहे, ऐं पोइ आहे डेंग ज़ियाओपिंग जो नज़रियो, ऐं पोइ 3 बुनियादी मक़सदनि जो नज़रियो, पोइ तरक़ीअ जो साइंसी नुक़्ते निगाह, ऐं पोइ हीउ जेको ज़ी जिनपिंग आहे उन जे लाइ फ़िक्र ज़ी जिनपिंग। चीनी तारीख़ जे अंदरि 3 माण्हुनि जी ॻाल्हियुनि खे फ़िक्र जो दर्जो ॾिनो वियो आहे। पर जेका हीअ चीनी कम्युनिस्ट पार्टी आहे, उन चीनी कम्युनिस्ट पार्टी जी जेका ही 22 वारी जेकर असीं कॉन्फ्रेंस खे पढ़ूं था त उन जे अंदरि जेको थॉट लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे उहो ॿिनि जे लाइ इस्तेमालु थियल आहे। ज़ी जिनपिंग जे लाइ नज़रियो इस्तेमालु थियल आहे, थॉट इस्तेमालु कोन थियल आहे, फ़िक्र इस्तेमालु कोन थियल आहे। हिकिड़ो माओज़ेडुंग जेको पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि, ऐं ॿियो ही ज़ी जिनपिंग आहे, हिन जे हवाले जेके थियल। हाणे मार्क्सिज़म ऐं लेनिनिज़म जे बारे में चीनी कम्युनिस्ट पार्टी छा थी चवे? आइन आहे न, उन आइन जे अंदरि छा आहे? हिकिड़ी पार्टी आहे न, उनजो आइन आहे, पंहिंजी पार्टी जो आइन हूंदो। तव्हां सभु पुछी सघो था न बाबा आइन जे अंदरि हीअ शइ लिखी आहे, तव्हां केॾा पिया वञो? आइन तव्हांजो पढ़ियल हूंदो, आइन जे अंदरि नज़रियाती लाइन वाज़े हूंदी त तव्हां असांखां पुछंदव न। साईं लाल खां पुछंदासीं न, साईं नूर खां पुछंदासीं न, ॾाॾा खां पुछंदासीं न।
आइन हू पियो ॻाल्हि करे ऐं मेंबर घणा आहिनि 9,60,00,000 मेंबर आहिनि। बाबा आइन बाइन ते ॻाल्हि न कजो, इहो मिड़ई लिखियो पियो आहे, ईअं पियो हलंदो, पोइ छा इहो मुल्क हली सघंदो ईअं? 9,60,00,000 माण्हू ईअं पिया हलंदा बसि। हाणे उनजे बारे में बि लिखियलु आहे, जेका ॻाल्हि लिखियलु आहे उहा पढ़ी थो वञा। इंसानी समाज जी तारीख़ जे तरक़ीअ जे कानूननि जी नुमाइंदगी कनि था। इंसानी समाज कीअं तरक़ी कंदो, उन तरक़ीअ जी किथां ख़बर पवंदी? मार्क्स ऐं लेनिन मां ख़बर पवंदी, मार्क्सिज़म ऐं लेनिनिज़म मां ख़बर पवंदी, इतां असांखे ख़बर पवंदी। तंहिंजे करे समाज कीअं था तरक़ी कनि, एंथ्रोपोलॉजी छा पई चवे, सोशियोलॉजी छा पई चवे, उन मां असांखे ख़बर कान पवंदी। वाज़े ऐं चिठो आहे, मार्क्सिज़म ऐं लेनिनिज़म मां ख़बर पवंदी। उन जा बुनियादी उसूल बिल्कुलु दुरुस्त आहिनि ऐं सेहतमंद आहिनि। माना अॼु जे दौर जे अंदरि बि बिल्कुलु ओढ़े जा ओढ़ा ई आहिनि। सोशलिस्ट निज़ाम जे तरक़ीअ ऐं सुधारो हिकु डिघो तारीख़ी अमल आहे, जेको मार्क्सिज़म ऐं लेनिनिज़म जे बुनियादी उसूलनि ऐं नुक़्तनि ते अमल कंदे हासिलु करे सघिजे थो। सोशलिज़म कीअं आणींदासीं, अॻिते कीअं वधबो, सोशलिज़म लागू कीअं थींदो, कीअं तरक़ी कंदासीं, को पंहिंजो कस ॾींदासीं, ज़ी जिनपिंग खां पुछंदासीं। मार्क्सिज़म ऐं लेनिनिज़म घस उतां असांखे मिले थो। ॿियो फ़िक्रे माओज़ेतुंग, मार्क्सिज़म उन जे बारे में छा था चवनि? मार्क्सिज़म ऐं लेनिनिज़म जे बुनियादी उसूलनि खे चीनी इनक़लाब जे असुल अमल सां ॻंढे होॾां ॼाण हुई, होॾां फ़िक्र मौजूदु हो, नज़रियो मौजूदु हो, उनखे हालतुनि सां कंहिं ॻंढियो? माओज़ेतुंग ॻंढियो। ऐं उन सां ॻंढे पोइ छा जेका था कयईं, उनखां पोइ जेको आहे चीन जे लाइ जेको आहे उहो हुन फ़िक्र पैदा कयो। चीन जे अंदरि शयूं कीअं थींदियूं उन जे लाइ जेको फ़िक्र आहे, उन फ़िक्र खे छा थो चइजे? फ़िक्रे माओज़ेतुंग चइजे थो। ऐं चीनी कम्युनिस्ट पार्टी जे अंदरि, उन जी समूरी तारीख़ जे अंदरि जेको सभ खां मथे मथे बीठल आहे उहो माओज़ेतुंग आहे। ऐं जॾहिं फ़िक्रे माओज़ेतुंग जो असीं ॻाल्हि कयूं था, त उहा फ़िक्रे माओज़ेतुंग कम्युनिस्ट पार्टीअ जी गॾियल सम्झ आहे। फ़िक्रे माओज़ेतुंग जी रहनुमाई हेठि हिननि छा कयो? चीन जी कम्युनिस्ट पार्टी समूरनि क़ौमियतनि समेत समूरी चीन जी साम्राज्य, जागीरदारी ऐं कामोरकी सरमाएदारीअ ख़िलाफ़ डिघी इनक़लाबी जदोजहद कई। साम्राज्य, जापान, अमेरिका, फ्रांस, उन जे ख़िलाफ़ जदोजहद कयूं। जागीरदारी, कोमनतांग, चांग काई शेख जे ख़िलाफ़ गॾियल हुन सां गॾिजी बि बीठा, पर उन जे ख़िलाफ़ जदोजहद कयूं ऐं भॼाए छॾियूंसि ताइवान जे अंदरि। उहो ताइवान हलियो पियो। हिकिड़ी मूवी आहे जेका मूवी तव्हां लिखी छॾियो ऐं उहा मूवी ज़रूरु तव्हां ॾिसो। उहा मूवी चीनी कम्युनिस्ट पार्टी ठाही आहे, जंहिंजो उनवान आहे फाउंडिंग ऑफ ए स्टेट। हूंदी चीनी ॿोली में तव्हांखे मिलंदी, पर हेठां अंग्रेज़ी में हूंदी। फाउंडिंग ऑफ ए स्टेट। ॻाल्हियूं ॿियूं आहिनि जेका क़ौमुनि खे गॾु विहारण जी ॻाल्हि ॿोला उन जे अंदरि बहस में आई आहे। चीनी कम्युनिस्ट पार्टीअ रियासत जो झंडो ठाहियो, उन झंडे जे अंदरि ॻाढ़ो झंडो, उन जे अंदरि हिकिड़ो तारो। ॿियूं जेके क़ौमूं उहे मौजूदु हुयूं, उन्हनि क़ौमनि अची बहस कया। उन्हनि चयो त बाबा चीन हिकिड़ी क़ौम आहे कोन, चीन जे अंदरि त ॿियूं बि क़ौमूं वेठियूं आहिनि, मंगोल वेठा आहिनि, ॿियूं क़ौमूं वेठियूं आहिनि। पोइ हुनजो हल उन्हनि कढियो।
वॾे में वॾी क़ौम चीनी आहिनि, ॿियूं नंढियूं नंढियूं क़ौमूं आहिनि। उनजो हल छा थियो? बाबा झंडे जे अंदरि 5 तारा हूंदा। चीनी झंडे जे अंदरि घणा तारा आहिनि? 5 या 7 तारा आहिनि? 5 तारा आहिनि न। उहे 5 तारा छाजी नुमाइंदगी कनि था? ॿियनि क़ौमुनि जी नुमाइंदगी कनि था जेका झंडे जे अंदरि शामिल आहे। उते जूं जेके औरतूं हुयूं उन्हनि वॾा बहस कया, उन्हनि सां बहस ऐं मामला हलिया ऐं उन्हनि जे तजवीज़नि खे बि शामिलु कयो वियो फाउंडिंग ऑफ स्टेट में। हिकिड़ी ॻाल्हि ई ॿी आहे, जॾहिं ॾिसूं था त यानी रियासत टुटी सघी थिए, उन रियासत खे ॻंढण जे लाइ हिननि छा कयो आहे? 1911 जे अंदरि इनकलाब आयो संजय सिंह वारो, उनजी धीअ मौजूदु हुई, ॿार पढ़ाईंदी हुई, सियासत वियासत छॾे वई, ॿार पई पढ़ाईंदी हुई। उनजो कमु ॿार पढ़ाइणो हो, ॿारनि खे ट्यूशन पई ॾींदी हुई। हीअ इनकलाब जा ॾींहं जॾहिं वेझा आया त उन सां गॾु हिकिड़ी उनजी सेक्रेटरी थी पई हलंदी हुई। उनखे चयो त बाबा तव्हां सां मिलणु थो चाहे। तुन चयो त तव्हांजो बाबा? जी हा। जी छो थो मिलणु चाहे? जी बाबा तव्हां सां कुझु कचहरी करणु थो चाहे। हाणे बाबा केरु हो? चीनी कम्युनिस्ट पार्टी जो ॿियो अहम माण्हू च्यूअन लाई, उहो हुनजो पीउ हो। च्यूअन लाई आहे बाबा सां मुलाक़ात थी, बाबा सां मुलाक़ात थी। हाणे उहो बाबा बाबा जी सूरत में त आयो कोन, उहो त चीनी कम्युनिस्ट पार्टी जे अहम अॻवान तौर ते आयो। हुन चयो त आउं पार्टी जो तव्हां ॾे न्यापो खणी आयो आहियां त हिन जे अंदरि तव्हां असां सां गॾु हुजो। ॿार पे पढ़ाई माना का हैसियत त कान थी न। चई असां सां गॾिजी हलिजो असांखे। चई बाबा न न, मुंहिंजो हुन धंधनि जे अंदरि कोन वञे, कुझु बि न वञे, आउं ॿार पढ़ाईंदुसि, तूं आहे बसि ठीकु आहे, हाणे आईंदे मूंसां न मिलजे। चई जेकॾहिं तव्हां न मिलण जी ॻाल्हि कंदव त पोइ आउं जेको आहे तव्हांजे दर ते वेही रहंदुसि, पट ते वेही रहंदुसि। चई भला मूंखे सोचण ॾे भला। पोइ वरी ॿी मुलाक़ात थी, ॿी मुलाक़ात में जवाबु ॾेई छॾी, उहो जवाबु थी वियो। हुन चयो जीअं आउं हिकिड़ो वरी ॿियो न्यापो बि खणी आयो आहियां, उहो कंहिंजो आहे? उहो माओ ज़ेडुंग जो न्यापो आहे। माओ ज़ेडुंग चयो आहे त जेकॾहिं हीअ राज़ी नथी थिए त चीनी कम्युनिस्ट पार्टी जी मरकज़ी क़यादत तव्हांजे ॿाहिरां तव्हांजे दर ते वेही रहंदी, चीनी माओ ज़ेडुंग समेत। सोचे चई तव्हां माना इहो ॼाणो था त कंहिं माण्हूअ खे कीअं राज़ी कजे, माना छॾींदव कोन मूंखे। हुन चयो छॾींदासीं कोन। पोइ हुनखे शामिलु कयूं, ॿियनि माण्हुनि खे शामिलु कयूं, ॿियनि क़ौमुनि खे शामिलु कयूं। हिकिड़े माण्हूअ सां जॾहिं ॻाल्हि ॿोल कई पिए त हुनखे चई तूं हुकूमत में शामिलु थी। त हुन चई तव्हां मूंखे पिया चओ? चई हा तोखे पियो चवां। ही छाकाणि जेको ज़िक्र कनि पिया, ही ज़िक्र उन शइ जो कनि था पिया जीअं असांखे ख़बर हुजे त उहो कहिड़ी शइ जो ज़िक्र पिया कनि। चई तूं मूंखे पियो चवीं त आउं चीनी हुकूमत, हाणे तव्हां हुकूमत था ठाहियो ऐं आउं उन हुकूमत जे अंदरि शामिलु थियां। चई तव्हीं ताक़तवर आहियो, अॻु में आउं ताक़तवर आउं हुउसि, हाणे तव्हीं ताक़तवर आहियो। पर चई मूं तव्हांजा घणा माण्हू मारिया आहिनि, आउं त ॼाणा थो न। चई अलाए केतिरा माण्हू मूं तव्हांजा मारिया। माओ ज़ेडुंग हुनखे चवे थो हा उहो बि वक़्तु हो ऐं हीउ बि वक़्तु आहे। हू वक़्तु ॿियो हो, हीउ वक़्तु ॿियो आहे। हालतूं ॿियूं आहिनि, हीउ वक़्तु ॿियो आहे। उहो हमराह अखुनि मां हुनजा ॻोढ़ा ॻणी पिया ऐं उहो शामिलु थी वियो। जंहिं एॾी सम्झदारी ऐं उहा कंहिं कई, उहा फ़िक्रे माओ ज़ेडुंग जे अंदरि जेका सां शामिलु आहे। ॿियूं खोड़ सारी शयूं जेके हुनजे अंदरि आहे। ऐं फ़िक्रे माओ ज़ेडुंग जे हवाले सां जेका ॻाल्हि ॿोल आहे, उन ॻाल्हि ॿोल जे अंदरि जेके हुनजा फ़िक्री जेके कहिड़ियूं कहिड़ियूं कंट्रीब्यूशन्स आहिनि, उनखे हुन जेका सां शामिलु कयो। जमहूरी इनकलाब कंहिं आंदो फ़िक्रे माओ ज़ेडुंग जे ज़रिए सां आयो। अवामी जमहूरी रियासत जो क़याम फ़िक्रे जेको आहे माओ ज़ेडुंग जे ज़रिए सां। अवामी जमहूरी डिक्टेटरशिप
फ़िक्र मौजूदिंग के ज़रिए से जमहूरियत में सोशलिज्म के अंदर किएं दाख़िल थिजे, यो फ़िक्र मौजूदिंग आहे। बुनियादी सोशलिस्ट निज़ाम कायम करण फ़िक्र मौजूदिंग आहे। सोशलिस्ट इक़्तिसादियात, सियासत ऐं सकाफ़त, यो फ़िक्र मौजूदिंग आहे। यानी जो कल्चरल रिवोल्यूशन आहे, उन कल्चरल रिवोल्यूशन के जो ही आइन आहे, यो एक्सेप्ट करे थो। उनखां पोइ जा जेके वाक़िया थिया, उहे वाक़िया ही थिया त जेको आहे मौजूदिंग गुज़ारे वियो, ऐं मौजूदिंग जे गुज़ारे वञण खां पोइ जेका आहे उहा वरी ॿी हिकिड़ी जेका सा कूफिंग आहे, उन कूफिंग कब्ज़ो करे वेही रहियो। उनखां भई वॾी होशियारी खां निकिता। डेंग ज़ाओपिंग पोइ आयो, जंहिंजे बारे में तस्वर इहो आहे त मौजूदिंग खां पोइ, ऐं जेको चीन जो टोले जो ज़िक्र आहे, जिन चीन जे बारे में पढ़ंदा उन्हनि खे चीन जे टोले जो ज़िक्र मिलंदो। उन चीन जे टोलनि जे अंदरि ज़ी जिनपिंग कोन हो, उनजो शिकार हो उनजे अंदरि। ऐं पोइ ज़ी जिनपिंग जो नज़रियो आहे, ऐं ज़ी जिनपिंग जो जेको नज़रियो आहे उहो अॼु सां कनेक्टेड आहे। छाकाणि जो जेका ही अॼु जो असीं चीन ॾिसूं था, इन चीन जे पुठियां जेका कहाणी आहे उहा कहाणी उन सां लाॻापे में अचे थी। उन छा चयो? उन चयो त कम्युनिस्ट पार्टी गॾियल फ़ैसिला कया। उन जे अंदरि जेको फ़ैसिलो थियो उहो थियो त चीन जा दरवाज़ा सॼी दुनिया जे लाइ खोले था छॾियूं, कारोबार कयूं। पर उनजी जेको नज़रियो आहे उहो नज़रियो छा ते आहे? जेकॾहिं केरु नज़रिए ते ॻाल्हि ॿोल कंदो, नज़रियो आहे छा, कहिड़ी ॻाल्हि अथसि, उहो उनजो नज़रियो आहे पार्टी बिल्डिंग जो नज़रियो। पार्टी बिल्डिंग जो नज़रियो आहे। उन जे अंदरि जेको नज़रियो आहे उहो छा थो चवे? पार्टीअ जे अंदरि फ़ौजी ज़ाब्तो बहाल कयो। पार्टी जे अंदरि ज़ाब्ते जे ज़रिए सां अहिड़ा दर बंदि कयो जो पार्टीअ जे अंदरि त ख़बरूं चारूं हुजनि भले, पर ॿाहिरि हवा बि न लॻे। पहिरीं इहो कयो ऐं पोइ दर खोलियो। सॼी दुनिया वारा दर खुली विया, दर खुली विया, दर खुली विया। इहे दर कोन खोलिया, इहे हिन जे ज़रिए सां जेके यूनिवर्सिटी जे अंदरि पढ़नि था उन्हनि खे आउं चवां थो त वञी ॻोल्हा कनि, छाकाणि जो हाणे ॿोली त मिंटनि में ट्रांसलेट थी थी वञे हली। उन जे अंदरि 9 करोड़ 60 लख माण्हुनि के न के ॻाल्हियूं कयूं हूंदियूं, के न के पार्टी खे तजवीज़ूं ॾिनियूं हूंदियूं, पंहिंजी अख़बार में लिखियो हूंदो, कोशिश अख़बार में लिखियो हूंदो, कावश अख़बार में लिखियो हूंदो, अवामी आवाज़ में लिखियो हूंदो, उते जो अख़बारूं लिखियो हूंदो। मूंखे रुगो मज़मून को ॻोल्हे आणे ॾियनि, बाबा आउं कम्युनिस्ट पार्टी जो माण्हू आहियां, आउं हीअ शइ कयो, कम्युनिस्ट पार्टी जो माण्हू आहियां, हीअ शइ कयो। न, अंदरि जेको ज़ाब्तो आहे उहो जेको ज़ाब्तो आहे उहो बहाल थियो। ऐं उन जो जेको कारनामो आहे उहो कारनामो कहिड़ो जेको सो आहे, उहो कारनामो हीअ आहे जंहिंजे अंदरि उनखां पोइ जा जेके मामला आहिनि उहे बि थिया आहिनि, जंहिंजे अंदरि जेको हिननि हिकिड़ी शइ ॿी लागू कई आहे, उहा जेका लागू आहे साइंसी नुक़्ते निगाह, जेका अॼु जी तरक़ीअ जी जेका सभ खां वधीक जेका पॉइंट आहे, हुन सभिनी शयुनि सां गॾोगॾु जंहिं ॾाके ते थी जेके से पहुता, उहो आहे त ख़बरूं चारूं ईअं ठलियूं न थींदियूं, ॻाल्हि साइंसी नुक़्ते निगाह वारी थींदी। ऐं पार्टी हर मामले में, हर शइबे में नुक़्ते निगाह थी वियो। जंहिं ते कॾहिं वरी जुदा लेक्चर रखणु घुरिजे त उहो कीअं जेको सो आहे, हीउ जेको अंग्रेज़ हेॾो ताक़तवर थी पियो, उहो फ़क़ति ऐं फ़क़ति साइंसी नुक़्ते निगाह जे ज़रिए सां थियो। फ़क़ति ऐं फ़क़ति उन जी जेका सघ आहे, उहा सघ उतां खां जेका सा हुनखे जेका मिली, जंहिंजे करे इहा जेको थी पियो, उहो हिन सभिनी हंधनि ते जॾहिं लागू कयो आहे त उनखां पोइ जेका तरक़ी आहे उहा तरक़ी थी। ऐं उन तरक़ीअ जे अंदरि छा इंसानी ज़ात जो वॾे में वॾो कारनामो थियो आहे, समूरी इंसान ज़ात जो। समूरी इंसान ज़ात जी तारीख़ में एॾो कॾहिं बि अहिड़ो कारनामो कोन थियो आहे जेको चीनी कम्युनिस्ट पार्टी कयो आहे। चीनी कम्युनिस्ट पार्टीअ 1982 खां वठी 2024 ताईं 80 करोड़ माण्हुनि खे गुरबत मां ॿाहिरि कढियो आहे। वर्ल्ड बैंक इहा ॻाल्हि करे थी। वर्ल्ड बैंक, चीनी कम्युनिस्ट पार्टी 97 में चयो त असां 2030 ताईं चीन मां गुरबत ख़तमु कंदासीं। 21 जे अंदरि, यानी
30 सालनि खां 9 साल पहिरीं हिननि चयो त असां चीन मां गुरबत ख़तमु करे छॾी आहे। यानी चीन जे अंदरि हाणे जेका गुरबत आहे उहा ज़ीरो आहे ऐं उहो गुरबत जो फार्मूलो केरु थो ॾे? दुनिया जा मुल्क गॾिजी था ॾियनि। बाबा जेकॾहिं माण्हू वटि हेतिरी कमाई आहे त पोइ ग़रीब कोन्हे। इन सॼे मामले जे अंदरां उनखे जेका सा कढी वई आहे, जेको वॾे में वॾो जेको हुनजो कारनामो आहे। हाणे इन सॼे मामले ते जेको वॾे में वॾो चीन ते हो ऐं हिते खोड़ सारा माण्हू लॻा पिया हुआ ऐं बाबा चीन आहे, चीन फिरी वियो आहे, चीन सरमाएदारी लाइन ते अची वियो आहे, चीन ते हिकिड़ो ॿियो जेको थिए थो पियो, जेका हुनजी नज़रियाती लाइन आहे उहा नज़रियाती लाइन हुनजी वज़ाहत करे थी। रुगो नज़रियाती लाइन हुनजी वज़ाहत कान थी करे ऐं उनजे अंदरि जेके मुआशी हुन जूं पॉलिसियूं ऐं हुनजा जेके अंग अखर आहिनि उहा बि जेके से ॻाल्हि कनि था त हुननि कीअं हिकिड़े विची अरसे जे अंदरि तरक़ीअ जे लाइ प्राइवेट सेक्टर खे अॻिते आंदो आहे ऐं हाणे जेको आहे उहो कीअं प्राइवेट सेक्टर खे आहिस्ते आहिस्ते घटाईंदा वञनि था। जेके किताब खोड़ सारा लिखिया विया आहिनि उन्हनि खोड़ सारनि किताबनि जे अंदरि इहो लिखियलु आहे त हीउ जेको प्राइवेट जी ॻाल्हि कंदा इहा प्राइवेट कोन्हे, इहो चीनी कम्यूनिस्ट पार्टी जो ड्रामो आहे। इहो बि बुनियादी तौर ते चीनी कम्यूनिस्ट पार्टी जा ई माण्हू आहिनि, चीनी कम्यूनिस्ट पार्टी जा जेके माण्हू आहिनि। तंहिंजे करे इहो ड्रामो कनि था दुनिया खे धोखो ॾियण जे लाइ, पर हीअ शइ आहे। पर आउं हुन ख़्याल जो रुगो धोखे जो मामिलो कोन्हे, हुनजा पंहिंजा बि आहिनि, ॿाहिरीं मुल्क जा जेके से माण्हू आहिनि जेके अची हुनजे अंदरि कमु कनि था, उहो हिकिड़ो ॿियो पासो आहे। ॿियो जेको हुन ते यानी हिकिड़ो इहो नज़रियाती हमिलो, उन नज़रियाती हमले जे अंदरि हीअ सॼी जेका पासो आहे उहो वाज़े करे थो त उहो पंहिंजी लाइन ते आहिनि। ऐं जेका ॻाल्हि हुननि कई आहे उहा ॻाल्हि 1997 जे डॉक्यूमेंट में हुननि कई आहे त असांजो जेको हीउ चीनी इनकलाब आहे उनजो ॾाको कहिड़ो आहे कि प्राइमरी सोशलिज़म, चीनी ख़ासियतनि वारो प्राइमरी सोशलिज़म। जेसिताईं इहो पढ़ंदो न, इहो सम्झबो न, तेसिताईं असीं हुनजी ॻाल्हि खे सम्झी कोन सघंदासीं त इहो लफ़्ज़ हुननि छाजे लाइ चयो आहे। ऐं चयूं केसिताईं चई 50 साल लॻंदा इन प्राइमरी ॾाके ते। हाणे वरी जेका ॻाल्हि मोल कई अथनि 17 जे अंदरि, उन 17 जे अंदरि चयूं जे असां कथ जे ग़लति करे विधीसीं, कथ जेका ग़लति करे विधीसीं, 50 साल न, इन प्राइमरी ॾाके ते 100 साल लॻंदा। गुरबत ख़तमु थी वई आहे, दुनिया खे अलाए केतिरा हिननि पैसा ॾिना पर इनखे 100 साल लॻंदा। हाणे जेके ॿियूं ख़बरूं आहिनि उहे ॿियूं ख़बरूं हीअ आहिनि त चीन जी जेका आहे उहा चीन जे बारे में जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा हीअ आहे त चीन मुल्कनि जे अंदरि वञे थो, उन्हनि खे पैसा ॾिए थो, पोइ उनजे मिल्कियतनि ते कब्ज़ा करे वठे थो। पाकिस्तान जे अंदरि उहा खाबी दुर जेका अमरीकी प्रोपेगेंडा जो शिकार आहे, या असीं अञा शिकार कोन था चऊं, छाकाणि ॻाल्हि ॿोल खुले, जेसिताईं खुलंदी त पोइ पाण कंदासीं। उहे बि इन ख़्याल जा आहिनि त चीन जेको आहे उहो ईस्ट इंडिया कंपनी पियो थिए। तंहिंजे करे उनजा जेके तलकात कीअं आहिनि उहो मुंहिंजे लेक्चर जे आख़िर में आउं थोरो ज़िक्र करे वठंदुसि, पर पहिरीं उन ते जेके इल्ज़ाम आहिनि उन्हनि इल्ज़ामनि जी ॻाल्हि ॿोल कई। अमेरिका ओलह दुनिया समेत जंहिंमें यूरोप बि अची वियो हुयो, इंडिया चीन जे बारे में जेका ॻाल्हि कनि था उहा ॻाल्हि कहिड़ी कनि था त चीन जेको आहे उहा डिप्लोमेसी हिकिड़ी खणी आयो आहे। उहा डिप्लोमेसी कहिड़ो आहे, उहो आहे डेब्ट ट्रैप डिप्लोमेसी। रुगो तव्हां लिखी छॾियो DTD, D for dog, T for telephone, then D for dog, debt trap डिप्लोमेसी। उनजी वज़ाहत कयूं था। चीन ईस्ट इंडिया कंपनी थी रहियो आहे, जीअं अंग्रेज़ आया उनजे ज़रिए सां इहो इल्ज़ाम उन ते जेको सो आहे। चीन जेको आहे उहो जेको कर्ज़ नथो ॾेई सघे उन जूं मिल्कियतूं हड़प थो करे छॾे। हाणे जेका ही डेब्ट ट्रैप डिप्लोमेसी आहे, जेको वॾे में वॾो हुन ते इल्ज़ाम आहे, उहो छा आहे, उनजो माना छा आहे? कर्ज़ जी कोड़की ठाहे मुल्कनि खे फासाइण। कोड़की ठाही आहे चीन कर्ज़ जी,
उन कोड़कीअ जे अंदरि मुल्कनि खे फासाइबो, पाकिस्तान खे फासाइबो, इंडोनेशिया खे फासाइबो, श्रीलंका खे फासाइबो, जबूती खे फासाइबो, ॿियनि खोड़ सारनि मुल्कनि खे फासाइबो। ऐं इंडिया जा जेके दानिशवर आहिनि उन्हनि पहिरीं इहा ॻाल्हि कई ऐं अची जेको उनखे खणणु शुरू थिया, अमेरिका उनखे जेको खणणु शुरू थियो, उन जे अंदरि जेका आहे चवनि था त लखे माण्हू इंटरनेट ते उन लफ़्ज़ खे सर्च कयो। हाणे उन जे ज़रिए सां इहा जेको हिननि कोड़की ठाही आहे, उहा कोड़की कमु कीअं कंदी? केरु था चवनि अमेरिका ओलह समेत हिंदुस्तान जो इल्ज़ाम आहे त हिन कोड़की ठाही आहे। असांजी खाबी धुर वारा हिते जा माण्हू चवनि था त हा बराबरि हिन कोड़की ठाही आहे। कोड़की में फासूं था पिया। बाबा कोड़की जे ज़रिए सां इहा कोड़की कंदी छा, कीअं कमु कंदी? हिन कोड़की जे ज़रिए सां चीन छा थो करे? चीन अहिड़नि मुल्कनि खे कर्ज़ ॾिए थो जेके वापसि न करे सघनि। कोड़की कमु किथे कंदी? कहिड़े पखीअ खे कोड़की झलींदी? झिरकी जे लाइ जेका कोड़की ठाहींदासीं, छा उहा कोड़की बाज़ जे लाइ कमु ईंदी? कान ईंदी न। हाणे कोड़की जे अंदरि फासंदा केरु? ग़रीब मुल्क जेके कर्ज़ वापसि न ॾेई सघनि। ॿियो केरु जेके से फासंदा? तरीक़ो छा आहे? उन्हनि खे कर्ज़ ॾिबो ऐं उन्हनि खे वॾे व्याज ते कर्ज़ ॾिबो, वॾे व्याज ते कर्ज़ ॾिबो। टियों जेको कर्ज़ आहे उहो नंढे मुदे वारो। इहे जेके टे शयूं आहिनि, इहे टे शयूं जेके से हूंदियूं, नंढे मुदे वारो कर्ज़, वॾे व्याज वारो कर्ज़, अहिड़े खे कर्ज़ ॾिबो जेको कर्ज़ पाण ॾे खोड़ सारा माण्हू आहिनि जेके कंहिं माण्हू जी का ज़मीन ॾिठूं उनखे पैसा ॾेई छॾियूं, वरी पैसा ॾेई छॾियूं, ख़बर वापसि कोन करे, आख़िर में ज़मीन लिखाए वरितोसि। इन जो नालो आहे या कर्ज़ जी कोड़की। चवंदा त इहा आम चीन ठाही आहे, वॾी कोड़की आहे जंहिंजे अंदरि मुल्क फसनि था। ऐं पोइ छा थो करे? जॾहिं कर्ज़ वापसि नथा थियनि त उन्हनि जा उहे असासा जेके उन मुल्क जे साह जी रग जी हैसियत रखनि था, उन्हनि ते कब्ज़ो करे थो वठे, उनखां ख़रीदे वठे थो ऐं पोइ उन ते पाण अची वेही थो रहे। इन जे ज़रिए सां जेको हाणे ईस्ट इंडियन कंपनी छा कयो, कीअं कयो, असां उन जे बहस में नथा वञूं। उन्हनि जो जेको शिकार मुल्क आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि जिन जो ज़िक्र जेको सो पहिरीं जेको वॾे में वॾो जेको ज़िक्र आहे उहो ज़िक्र कंहिंजो आहे? उहो ज़िक्र आहे श्रीलंका जो, कीनिया जो, मालदीप जो, लाओस जो, मलेशिया जो, जबूती जो, पाकिस्तान, ॿिया बि मुल्क, पर इन्हनि मुल्कनि जो जेको ज़िक्र आहे बाबा इहे हिन कोड़कीअ जे अंदरि हाणे अची विया आहिनि। कोड़की जेॾीमहिल छिकिजे, छिकंदा बाबा इहे टंगूं फाथल हूंदियूं, मूसा कल्ची हूंदा, अची हिन में विया। ऐं जेको श्रीलंका आहे उनजे अंदरि त हिन कोड़कीअ उनखे फासाए वेंदो आहे। श्रीलंका जो टंगूं उभियूं आहिनि, श्रीलंका जेको काबू आहे। हाणे इहा ॻाल्हि जेका कई वई उहा कहिड़े बुनियाद ते कई वई? श्रीलंका जो हिकिड़ो पोर्ट आहे, उन पोर्ट जो जेको नालो आहे उहो हम्बान टूटा पोर्ट आहे, हम्बान टूटा पोर्ट। उहो 2017 में चीन जी हिकिड़ी कंपनीअ खे 90 सालनि जे लाइ लीज़ ते मिलियो आहे, 90 सालनि जे लाइ लीज़ ते मिलियो आहे। ऐं जंहिं ताईं इहो सॼो किस्सो शुरू थियो आहे त इहो सॼो किस्सो जेको सो ई आहे। हाणे जेको 90 सालनि जे लाइ लीज़ ते मिलियो आहे ऐं जंहिंजे अंदरि इहो चयो त इहा कोड़की कमु करे पई, दुनिया जे 100 खां वधीक स्कॉलरनि इन ते जांच कई आहे, मज़मून लिखिया आहिनि ऐं उहे तफ़सीली मज़मून आहिनि, तहक़ीक़ जा मज़मून आहिनि ऐं उहो चीन जे अंदरि जा न ॿाहिरीं दुनिया जा स्कॉलर्स उन्हनि जेको सो लिखियो आहे, उन्हनि खोड़ सारा अंग अखर जेके से ॾिना आहिनि,
उनजे अंदरि जेके उन्हनि अंग अखर ॾिना त बाबा हीअ जेका वावेला जो तूफ़ान आहे, अचो त जांच कयूं इहो आहे या कोन्हे। पोइ जॾहिं हिन पोर्ट जो ज़िक्र थियो त हिन पोर्ट जे हवाले सां उहे चवनि था त चीन जो श्रीलंका सां जेको तहलिक आहे सो 1952 खां वठी करे आहे। चीन जो जेको सदर हो उन जेको आहे जंहिंजो नालो आहे राजपिकासा, जैसा जो चीन उन्हनि जो ऐं चीन जो जेको तहलकात आहे उहो पुराणो आहे। चवंदा आहिनि फैमिली जो जेको तहलकात आहे उहो फैमिली जो जेको तहलकात 60 खां वठी करे आहे। इन अकेले सिर्फ़ु कोशिशि छा कई, इन जो पोर्ट ठहियलु कोन हो समुंड में, हिन चयो त आउं हीउ पोर्ट ठारायां थो। इन पोर्ट जे ज़रिए सां हिन हिकिड़ी स्टडी कराई। 2001 खां वठी करे 2006 ताईं स्टडीज़ थियूं 4। उन्हनि चइनी स्टडीज़ इहो थियो त इहो हिते पोर्ट ठही नथो सघे। वरी कोन मुड़ियो, वरी हिन हिकिड़ी ॿी स्टडी कराई। उहा जेका ॿी स्टडी कराई उहा कंहिं कई, उहा डेनमार्क कई। उन चयो हा ठही सघे थो ऐं फ़ाइदो बि ॾींदो। ऐं उन फ़ाइदे जे बुनियाद ते हुन अमेरिका खे चयो कर्ज़ ॾे। पहिरीं उन अमेरिका खे चयो कर्ज़ ॾे, पोइ चई हिंदुस्तान खे कर्ज़ ॾे। ॿिन्ही जवाबु ॾिनो। ॿिन्ही जे जवाब खां पोइ जेको छा थियो, ही वरी चीन खे चयो कर्ज़ ॾे। चीन जेको आहे उनखे कर्ज़ बि ॾिनो ऐं गॾोगॾु चीनी कंपनी अची जेको ठाहियो बि सही। ऐं जॾहिं इहो जेको राजा आहे, राजा पिकासा, इहो 65 सालनि जो थियो त 3 सालनि जे अंदरि उन्हनि उहो पोर्ट ठाहे छॾियो। 3 सालनि जे अंदरि पोर्ट ठाहे हिनखे तोहफ़े में जेको सो ॾिनो बाबा हीअ आहे। उन ते जेको कर्ज़ आहे उहो कर्ज़ जेको सो थियो, उन कर्ज़ जे अंदरि जेको आहे हिन खे जेको कर्ज़ मिलियो उहो $307 मिलियन जो कर्ज़ो थियो, जंहिंजो जेको व्याज हो उहो व्याज केतिरो हो, 6.3% व्याज ते हिननि खे जेको बैंक कर्ज़ ॾिनो चीनीअ, उन ते अंदरि जेको सो ठहियो। वरी 12 जे अंदरि हिन चीन खां कर्ज़ वरितो, छाकाणि जो इहो जेको पोर्ट हो उहो पोर्ट कमाए कोन पियो ॾे। जॾहिं कमाए कोन पियो ॾे त हुन छा कयो, त वरी चीन सां कर्ज़ वरितो। चीन जी साॻी बैंक हिन खे वरी कर्ज़ ॾिनो। पहिरीं केतिरो कर्ज़ ॾिनई, जंहिंमें उहो ठहियो 307 मिलियन जे अंदरि पहिरीं कर्ज़ो ॾिनई, जंहिंमें उहो पोर्ट ठहियो। पोइ वरी जेको हुनखे ॾिनई $757 मिलियन। पहिरीं ॾिनई 6.3 मुनाफ़े ते, हाणे केतिरो ॾिनई 2 मुनाफ़े ते। आइडिया कहिड़ो? आइडिया इहो त हिकिड़ो अॻु में मुआहिदो थियल आहे ऐं हीउ बि नओं मुआहिदो आहे, तंहिंजे करे 6.3 में हू कर्ज़ वापसि बि करे छॾे। ॿियो हिन ॾे इन्वेस्टमेंट बि हुजे त उहा इन्वेस्टमेंट भले वञी लॻाए ऐं सैकड़ो केतिरो घटाए छॾियूं, माना 60% घटाए छॾियूं। उन जे बुनियाद ते थियो। पोइ बि इहो जेको पोर्ट आहे, इहो पोर्ट एतिरो फ़ाइदो कोन ॾेई सघियो। उन जा सबब कहिड़ा हुआ? उन जा सबब हुआ श्रीलंका जे अंदरि करप्शन। श्रीलंका जे जेका अंदरि करप्शन आहे, उन करप्शन किरदार पैदा कया। पोर्ट कीअं अॻिते तरक़ी कंदो? पाण मोटरवे ॾिठो आहे न, कराचीअ खां वठी जेको आहे, जेको पंहिंजो हैदराबाद वारो मोटरवे आहे उहो हुननि ठाहियो आहे न। कहिड़ो मोटरवे ठाहियो आहे? मीरपुर खास खां डिगरीअ ताईं जेको रोड आहे उहो कॾहिं ठहियो आहे? चीनी कंपनी कॾहिं ठाहियो? 96 में शायदि, या 91 में या 96 में ठाहियो। अॼु ॾींहं ताईं हेॾियूं बरसातूं आयूं, ॿोॾूं आयूं, ॿियूं आयूं, तव्हांखे उहो रोड मिलंदो। चीनी कंपनी जो उहो तव्हांखे अञा रोड मिलंदो। हिननि जेको ठाहियो आहे उहो 1.5 साल जे अंदरि वही वियो, मोटरवे ठहियो आहे। इंटरनल जेका अंदरूनी करप्शन हूंदी, उहा करप्शन कीअं उनखे हलाईंदी? श्रीलंका जे अंदरि जेका अंदरूनी करप्शन आहे, उहा जेका अंदरूनी करप्शन उते मौजूदु आहे, हुनखे हलणु कोन थिए ॾिनो। ठक इलेक्शनूं थियूं, उहे जेके इलेक्शनूं थियूं 2015 में थियूं, राज जेको पिकासा आहे उहो हाराए वियो। जेका ॿी हुकूमत आई हुन चयो त हीउ जेको पोर्ट आहे, इहो पोर्ट ईअं आहे जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड आहे।
असीं जे हिनखे तरक़ी वठाईंदासीं त वरी तरक़ी जो छा थींदो फ़ाइदो राज पिकासा खे थींदो। असां हुनखे इलेक्शन में हाराई हिन बुनियाद ते आहे त बाबा इहो पोर्ट त साईं ॻिची में आहे, इहो पोर्ट त हलंदो कोन, इहो पोर्ट कोन हलंदो, तंहिंजे करे जेको आहे हिन पोर्ट जे जेको आहे असांजे कंध में श्रीलंका जे कंध जे अंदरि कंहिं विधो आहे, इहो राज पिकासा विधो आहे। जेको राज पिकासा इहो कंध में विधो आहे, हाणे हिन मां जान छॾायो। हुन दुनिया जे कंपनियुनि खे चयो बाबा इहो असीं लीज़ ते ॾियण जे लाइ तयारु आहियूं, जेको खपे सो अची वठे। होॾा छा आहे कोड़की आहे, हुन कोड़की जे अंदरि छे कहिड़ी आहे त इन नमूने सां फसायो वेंदो आहे। हेॾां जेका त छा आहे केरु मुखालिफ़ पार्टी आई, उन मुखालिफ़ हिन करे हुनखे खपाइण ते चाहियो जो उनखे जनम ॾींहं ते इहो पोर्ट जो इफ़्तिताह जेको सो थियो 2010 जे अंदरि राज पिकासा जो, हिननि चयो त हीउ त राज पिकासा जो प्रोजेक्ट आहे, इन प्रोजेक्ट खे खपायो। दुनिया मां फ़क़ति ऐं फ़क़ति 2 कंपनियुनि जेको आहे उनखे ख़रीदण जी ॻाल्हि कई। 2 कंपनियूं जिन ख़रीदण जी जेका असां ॻाल्हि ॿोल कई, ऐं उहे 2 कंपनियूं चीनी हुयूं, ॿी का कंपनी आई कान। उन मां हिकिड़ी कंपनी जे हवाले कयो वियो ऐं उहो केतिरे में कयो वियो, उनखे जेको आहे $1 बिलियन $20 मिलियन जी कैश पेमेंट में 70% जेको आहे उहो जेको पोर्ट आहे 99 सालनि जी लीज़ ते ॾिनो वियो। चीन मजबूर कयो उनखे अची त बाबा तूं हीअं कर, इहा ॻाल्हि ई कान्हे। मुखालिफ़ हुकूमत हुई, उन अची इहो धंधो कयो। चीनी जेको आहे उन कंपनी जेको सो इहो अची वरितो। ॿियो इहो त चीन कीअं वरितो, छाकाणि इहा जेका कोड़की आहे, कोड़की कीअं पासे उहा आहे त मूं कर्ज़ु जेको आहे उहो ॾेई छॾियो ख़ालिद खे। पहिरीं $1 लख ॾिनमांसि, पोइ $2 लख ॾिनमांसि, पोइ $10 लख ॾिनमांसि, पोइ ईअं $20 लख ॾिनमांसि। ईअं करे हाणे हिन जी ज़मीन आहे 10 एकड़, मूं हिनखे जेको कर्ज़ो आहे उहो $1 करोड़ ॾेई छॾियो आहे। हाणे अची वेही रहियो असांसि, ख़ालिद ॾे पैसा, $1 करोड़ वापसि कर। हाणे ख़ालिद किथां वापसि करे? बाबा जे वापसि नथो करी त का शइ लिखी ॾे, ज़मीन लिखी ॾे। कोड़की तॾहिं चइबी, हीअ त कोड़की जो किसो ई कोन्हे। ऐं पोइ दुनिया जे अंदरि तूफ़ान ऐं वावेला हुई त चीन ईअं अची कयो आहे। ऐं पोइ चीन तहक़ीक़ कंदड़नि इहा ॻाल्हि वाज़े ऐं चिटी करे विधी आहे त जेको $1 बिलियन $20 मिलियन जेके चीनी कंपनी लीज़ जे लाइ ॾिना, उन मां रुपयो बि चीनी कर्ज़ में न लाथो वियो। अमरीकी बांड हो जंहिंजो जेको कर्ज़ो हो, वॾे में वॾो जेको कर्ज़ो लाथो वियो उहो अमरीकी बांड जो कर्ज़ो आहे, जेको केतिरे परसेंटेज ते हो, जेको हो 12 खां 16% ते कर्ज़ो वरितल हो। उन कर्ज़े खे लाहिण जे लाइ हिननि विकियो। 2 सबब हुआ। हिकिड़ो इलेक्शन खटे हिन बुनियाद ते आया त बाबा ही पोर्ट असांजे कंध में आहे, राज पिकासा विधो आहे, राज पिकासा मां जान छॾायूं। ॿियो राज पिकासा जो प्रोजेक्ट हो। टियों जेको हुन मां जेको पैसो हो उहो पैसो कंहिंखे ॾिनो 12% खां वठी करे 16%। ऐं चीन जेको रिवाइज़ कर्ज़ो 2012 में कयो उहो घणा परसेंट हो? 2%। जेका ॻाल्हि ॿोल आहे हिते जॾहिं तव्हां माण्हुनि सां ॻाल्हाईंदो, खोड़ सारा कराची यूनिवर्सिटी जे अंदरि वेंदो, यूनिवर्सिटियुनि सां ॻाल्हाईंदो, जेके खाबी धुर जा माण्हू आहिनि उन सां ॻाल्हाईंदो, उहो मथो पिया ई पिटींदा, बाबा थोरे अरसे ॻाल्हि वॾो जेको आहे मुनाफ़ो थो रखे, हिन तबाही करे छॾी आहे, हीउ मुल्कनि खे तबाह कंदो जेको सो वञे थो, रुगो पिटणो आहे। अमेरिका जी प्रोपेगेंडा जे अंदरि जेको सो आहे हीउ फैक्ट्स पिया आहिनि, हीउ इंडिपेंडेंट पिया आहिनि, 100 खां वधीक रिसर्च पेपर आहिनि जंहिंजे अंदरि तव्हां चीन जे लाइ तूफ़ान जेको बर्पा कयो आहे उहो कहिड़ो आहे? उहो श्रीलंका जो पोर्ट आहे। उन श्रीलंका जे पोर्ट जी कहाणी छा थी ॾिसे? उहा कहाणी इहा ॾिसे थी त उते जी अंदरूनी करप्शन ऐं अमेरिका जो जेको पैसो उन जे लाइ खपायो वियो। ऐं उन खां पोइ वरी छा आहे? वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि, इहा जेका शेयरिंग आहे, इहा शेयरिंग बिज़नेस जे लाइ हूंदी। इन पोर्ट ते एॾा पैसा ॾियण जे बावजूदि, लीज़ जे बावजूदि, चीन पंहिंजो फ़ौजी ॿेड़ो नथो खणी आणे सघे। फ़ौजी ॿेड़ो न आणींदो। चीन इन पोर्ट जे मथां जेका सॉवरेंटी आहे,
उहा कंहिंजी हूंदी, उहा श्रीलंका जी हूंदी। बाबा फ़ौजी हेॾा पियो ठाहे, इहो पोर्ट पंहिंजे फ़ौजी मक़सदनि जे लाइ इस्तेमालु कंदो, हुनजे अंदरि आहे। ऐं इहो केरु पियो लिखे? इहे ॿिया इदारा पिया जेके से लिखनि। इहा जेका सूरत हाल आहे, इहा सूरत हाल जेका असांखे नज़र अचे थी कीनिया आहे। कीनिया जे लाइ जेको सो बाबा इहा कोड़की ठही वई आहे कीनिया जे अंदरि। हाणे कीनिया जेको सो पातो, कीनिया जे बारे में अॻु में ई मुल्कनि जी जेका सा वर्ल्ड बैंक जी ऐं ॿियनि जी जेका सा रिपोर्ट आहे त बाबा उते हुकुमरानी सही कान्हे। हुकुमरानी सही जो मतिलबु छा आहे? ॿियो घोटाले में आहे मुल्क, माली खसारे में मुल्क आहे, माना करप्शन आहे, सिक्योरिटी जा इश्यूज़ आहिनि ऐं ॿिया जेके से मामला आहिनि, इहे सॼा इन जे अंदरि जेके से शामिल आहिनि। हिते जो जेको हुकुमरान आहे, हिते जे हुकुमरान उते जी जेका आहे 450 किलोमीटरनि जी जेका रेलवे पटड़ी आहे, उन रेलवे पटड़ी जो मनसूबो ठाहियो, फिज़िबिलिटी रिपोर्ट ठाही। उहा फिज़िबिलिटी रिपोर्ट ॿिनि इदारनि चयो त इहो मुनाफ़ो कोन थींदो। हिकिड़ी कैनेडा जी कंपनी हुई, ॿी का यूरोप जी कंपनी हुई। उहो न मुड़ियो, वरी टे खां कराई, टे चयो त जेको आहे इहो सही आहे, फर्स्ट क्लास आहे। पोइ वरी चीन सां ॻाल्हाई, चीन हिनखे चयो ठीकु आहे, हाणे पैसा जेको 450 जो किलोमीटर रेलवे ट्रैक ठहंदो, उन जा पैसा कीअं थींदा? उहे जेके पैसा थींदा, उहे पैसा चीन ॾींदो। कीअं उनखे जेके से वापसि जेके से करणा आहिनि? 5 सालनि जे अंदरि जेके से उनखे वापसि करणा। वर्ल्ड बैंक अची दाऊं करणु शुरू कयूं, हुननि जा इदारा आहिनि न, चयो बाबा इहो जेको प्रोजेक्ट आहे, इहो प्रोजेक्ट त जेको आहे 15 सालनि जे अंदरि बि पैसा वापसि नथो करे सघे। तव्हां अची हिनखे ॾिनो आहे त हाणे 5 सालनि खां पोइ जेको आहे उहो ई पैसा वापसि कोन करे सघंदो। जॾहिं पैसा वापसि न करे सघंदो त ई हुन ते कब्ज़ो करे छॾींदो। ऐं मुल्क जी हिकिड़ी कुंड खां वठी ॿी कुंड ताईं जेका रेल रहे थी, उहा कंहिंजे हवाले हूंदी? उहा चीन जे हवाले हूंदी, चीन जे कंट्रोल में हूंदी। चीनी माण्हू हुन जे अंदरि हूंदा, चीनी ब्यूरोक्रेसी हुन जे अंदरि हूंदी, चीनी साज़ो सामान अफ्रीका जा ताईं जेको सो पहुचंदो पियो, फ़ौजी सामान होसि ताईं पहुचंदो पियो। माना हिकिड़ी ॻाल्हि हुनजे मथां ॿी ॻाल्हि, ॿी मथां टी ॻाल्हि थी। मुआहिदे जो जेको मामिलो हो, उहो मामिलो किथे जेको सो पहुतो त बाबा जॾहिं चीन ठाहे वठंदो 5 सालनि जे लाइ उहो चीन जे हवाले हूंदो। वर्ल्ड बैंक छा चयो? वर्ल्ड बैंक चयो त इहो 15 सालनि जे अंदरि कर्ज़ो कोन लहंदो, भंडी बारे छॾियो। 17 में उहो प्रोजेक्ट जेको आहे फाइनल थियो, ऑपरेशन शुरू थी, रेलवे ट्रैक हलणु शुरू थियो, जंहिंजे बारे में ॾींहुं राति करे ॻाल्हियूं ॿोलियूं हुयूं। 17, 18, 19, 20, 21, 22 जे अंदरि चीन जेको आहे उहो चयो त असां कीनिया जे माण्हुनि जी मुकमल तरबियत करे वरिती आहे। चीन जे अंदरि उहे असां माण्हू तयारु करे वरिता आहिनि। रेलवे सां लाॻापियल जेका बि टेक्नोलॉजी आहे उनजी फ़नी असां उन्हनि खे मुकमल ॼाण ॾेई चुकी आहे। हाणे 22 खां वठी करे 5 साल पूरा थिया, हाणे जेका आहे इहो कीनिया हिनखे हलाईंदो। इहो हाणे कीनिया जी मिल्कियत आहे। रेलवे ट्रैक 5 सालनि जे अंदरि पैसो हो कोन, उहो चीन उते ठाराए ॾिनो, जंहिंजे लाइ इहो हो त इहो जेको 22 में चओ था इहो 32 ताईं बि कोन पैसा लाहे सघंदो, उहो त पैसा लाहे वियो, उन्हनि हुनजे हवाले करे छॾियो। हाणे हुते हले थो पियो। इहा जेका चयूं इहा कोड़की तयारु आहे, हाणे तो कीनिया पासे, हाणे तो कीनिया पासे, कीनिया त कोन पासो, हुनखे त मिली वियो। न फ़क़ति इहो, पर हुनजे अंदरि ॿिया जेके खोड़ सारा जेके प्रोजेक्ट्स आहिनि, उहे प्रोजेक्ट्स बि हुनखे जेके से ॾिना विया। ईअं मालदीव जे बारे में जेका सा कहाणी आहे त उनखे बि ईअं जेको सो फसायो अथसि। लाओस जे बारे में कहाणी आहे। चीन हिकिड़ी रेलवे ट्रैक ठाही आहे, जंहिंजे करे छा आहे जो लाओस जेको मुल्क आहे उहो इन रेलवे ट्रैक जे ज़रिए सां चीन सां ॻंढिजी वियो, जंहिंजो तमामु वॾो जेको फ़ाइदो आहे उहो फ़ाइदो कंहिंखे पियो थिए? लाओस खे पियो थिए। उन जे ज़रिए सां ॻंढिजी वियो। इहो हिननि गॾियल बुनियाद ते रेलवे ट्रैक ठाही। उन रेलवे ट्रैक ते टोटल जेको ख़र्चु आयो आहे उहो $6 बिलियन आयो आहे। उनजे अंदरि चीन जेको ख़र्चु कयो आहे उहो केतिरो ख़र्चु आहे?
चीन जो ख़र्चो कयो आहे उहो ख़र्चो कयो आहे 88% उन प्रोजेक्ट ते। ॿिनि मुल्कनि जे अंदरि अधो अधु ख़र्च थियणु घुरिजे। 88% कंहिंजो ख़र्च आहे चीन जो ख़र्च आहे, 12% कंहिंजो ख़र्च आहे लाओस जो ख़र्चो आहे, ऐं उन जे अंदरि बि उहो उनखे कर्ज़ु ॾिनो वियो आहे, ऐं उहो जेको कर्ज़ु ॾिनो वियो आहे उहो 5 सालनि ताईं कर्ज़ु वापसि न कंदो, माफ़ु अथसि 5 सालनि ताईं, ऐं पोइ वरी 5 सालनि खां पोइ 20 सालनि में उहो वापसि कंदो। हाणे इहा कोड़की आहे जेका कोड़की हिनखे फासाए थी पई, इन जे लाइ जेको ज़िक्र आहे। ईअं अफ्रीका जो मुल्क आहे यमन जे बिल्कुलु साम्हूं, ये जेको ईरानी नार आहे इन ईरानी नार जे साम्हूं जबूती, उन जबूती जे अंदरि उन 3 प्रोजेक्ट शुरू जेके से कया। उन जे अंदरि रेलवे ट्रैक हुई हिकिड़े मुल्क खां वठी करे ॿिए मुल्क सां कनेक्ट करण जी, उहा जेका असां कई, उहो प्रोजेक्ट ठहियो, उहो बि 17 जे अंदरि पूरो थियो। 5 सालनि ताईं जेका उनजी ऑपरेशन हुई उहा चीन वटि हुई। 22 जे अंदरि उहो जेको प्रोजेक्ट आहे उहो जबूती जे हवाले कयो वियो आहे। उहो जबूती जेको सो वटि आहे, जंहिंजे बारे में इहो त हीअ त कॾहिं हुनजे ख़र्च ते पूरे जेके से कोन थींदा। हीअ जेको श्रीलंका वारो पोर्ट आहे जेको मुकमल जो मुकमल हू चवनि था दुनिया जे अंदरि इहो ॻाल्हियूं हुयूं त बाबा इहो कमाए कॾहिं बि कोन ॾींदो। 23 जे अंदरि बर्तानवी सफ़ीर ॻाल्हि थो करे, चीन जो सफ़ीर ॻाल्हि करे त असीं ॻाल्हि खे अहमियत कोन ॾींदासीं, छाकाणि जो उहो धणी आहे, पंहिंजी ॻाल्हि खे वधाए चढ़ाए पेश कंदो। बर्तानवी सफ़ीर ॻाल्हि थो करे त चीन तमामु वॾो रिस्क खणी इन ते बे इंतिहा इन्वेस्टमेंट कई, ऐं उन बे इंतिहा इन्वेस्टमेंट ऐं महिनत खां पोइ हाणे इहो जेको पोर्ट आहे इहो मुनाफ़े बख़्श थी पियो आहे। यानी एॾो वॾो जेको रिस्क आहे उहो रिस्क जेको सो खणी उनजे बुनियाद ते पाकिस्तान आहे। वॾे में वॾो जेको कर्ज़ आहिनि उन्हनि कर्ज़नि जे अंदरि के पाकिस्तान खे रखनि था, के गाना खे रखनि था। पाकिस्तान जे अंदरि जेको कर्ज़ चीन जो आहे उहो चीन जो कर्ज़ $27 बिलियन आहे। कर्ज़नि जो मुख़्तलिफ़ नोयतूं आहिनि, कमर्शियल लोन जेको हुनजे अंदरि आहे, बायोलिटरल लोन बि आहे, मुख़्तलिफ़ हुनजा जेके से लोन आहिनि। हाणे इहो आहे जो चीन हिनखे पैसा ॾिना, एॾो वॾो कर्ज़। हाणे कहाणी रुगो इहा 27 बिलियन जी जेका थींदी। पाकिस्तान ते वटि $37 बिलियन जेको कर्ज़ो आहे उहो कर्ज़ो IMF जो, वर्ल्ड बैंक जो ऐं एशियन बैंक जो आहे। $37 बिलियन। चीन जो घणो कर्ज़ो आहे? $27 बिलियन। चीन हुनजे अंदरि छा थो चवे त बाबा $27 बिलियन तोखे इन करे आउं कर्ज़ो थो ॾियां त हाणे तूं हिन ॻाल्हि ते अमल कंदे कोन्हे। हू कर्ज़ो कहिड़े बुनियाद ते आहे? जेके ॿाहिरीं मुल्क मां शयूं अचनि थियूं उन्हनि ते पाबंदी न लॻाईंदे, उनखे रोकींदे न, उहे भले पियूं अचनि। मुल्कनि खे कीअं तबाह कबो आहे, उन तबाह जी जेका असां किथां थी जेका थिए इन जी इताका आहे, छाकाणि उन्हनि खे सम्झंदासीं उन्हनि जो ज़िक्र ई कोन्हे। असांजी जेका खाबी दुर पाकिस्तान जे अंदरि वेठी आहे उहा ईअं नथी चवे त बाबा वॾी तबाही जेका आहे उहा त IMF करे थी पई, उहा हीअं पई करे, ज़िक्र ई कोन्हे। तव्हांजी कमाई $30 हुजे ऐं ख़र्च $72, कर्ज़ी थींदो कोन थींदो? कर्ज़ी थींदो न। पाकिस्तान जूं जेके शयूं ॿाहिरि वञनि थियूं उहे $32 जूं वञनि थियूं। $32 बिलियन, $32। ऐं वरी पाकिस्तान ॿाहिरीं मुल्क मां जेके शयूं ख़रीद करे थो उहे $72 जूं, $72 बिलियन। घणो फ़र्क़ु थियो साल ते? $40 बिलियन जो फ़र्क़ु थियो। असांजो जेको नाणो रोज़ किरंदो वञे थो उनजो वॾे में वॾो जेको सबबु आहे उहो सबबु इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट जो आहे। उन ते जेके जीअं ई रोकीनि था IMF जेको आहे उहो हिननि खे लाइ पहुची थो वञे। इहो पंहिंजो मुआहिदो थियल अथव। इन मुआहिदे जे अंदरि तव्हां हिननि शइ जी इम्पोर्ट रोके नथा सघो।
इहा इंपोर्ट थींदी। ऐं ॻाल्हि कहिड़ी बाबा 3% ते जेको आहे उहो IMF कर्ज़ थो ॾे, चीन त 20% ते थो ॾे, ही 3% ते थो ॾे। बाबा 3% सां गॾोगॾु जेको ही 40 अरब डॉलर्स असांजा हर साल वञनि था, असांजो जेको नाणो किरंदो वञे पियो, इहो जेको धाड़ो लॻल आहे, इहो धाड़ो किथां लॻल आहे? 27 बिलियन डॉलर्स चीन जा। डिघे मुदे वारो कर्ज़ पाए त वेझड़ मुदे वारो कर्ज़ पाए, 2 बिलियन डॉलर्स जो कर्ज़ हिकु दफ़ो 2 साल पोइ कयूं, वरी बि हाणे पोइ कनि था पिया। हाणे इन खां सवाइ वरी ॿी कहाणी ॿुधायां थो, जे कहाणी खां पोइ सम्झ में ईंदी। पाकिस्तान जे अंदरि बिजलीअ ऐं रस्तनि ते जेको चीन ख़र्च कयो आहे, उहो जेको टोटल ख़र्च आहे, उहो ख़र्च 62 बिलियन डॉलर्स आहे। कर्ज़ घणो अथसि? 27 बिलियन डॉलर्स। ख़र्च हुन केतिरो कयो आहे? 62 बिलियन डॉलर्स हुन ख़र्च कयो आहे। उनजो मतिलबु छा आहे? पाकिस्तान जे अंदरि जेके शयूं ठहियूं आहिनि, उन्हनि में 2 हिसा चीन ख़र्च कयो आहे ऐं 1 हिसो पाकिस्तान ख़र्च कयो आहे। ऐं उहो पाकिस्तान वारो बि ख़र्च पाकिस्तान कीसे मां कयो आहे? उतां खां कर्ज़ मां कयो अथसि। कर्ज़ उतां जे ज़रिए सां, उन जे ज़रिए सां जेको आहे उहो उन जो कुझु कयो आहे। ऐं उन जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके उन जा जेके मुद्दा आहिनि, उन जे ज़रिए सां थिए थो। ऐं ख़र्च किथे? भला मूंखे ॿुधायो, अमेरिका सां असांजी हेॾी वॾी दोस्ती रही आहे, अमेरिका पाकिस्तान जे अंदरि कहिड़ो रस्तो ठाहियो, कहिड़ो वॾो बिजली जो घर, कहिड़ी का अमेरिका जी यूनिवर्सिटी, का बि कान्हे न। पैसा ॾींदा त जीअं करप्ट हुकुमरान अॻ में विहारींदा, पैसा पोइ उन्हनि खे ॾींदा कि पैसा खाइजी वञनि ॾिया। चीन जिते बि वञे थो उते छा थो करे? चीन चवे थो त तइमीराती कमु थींदो, उन जे बुनियाद ते थींदो। हाणे इहा जेका सॼो तूफ़ान आहे, इन सॼे तूफ़ान जे पुठियां जेको आहे उहो हिकिड़ो वॾे में वॾो जेको कूड़ आहे, उहो कूड़ शामिल आहे। चीन खे जेसि ताईं नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं हूंदियूं, ईअं न आहे त नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं कोन हूंदियूं। चीन 2.25 अरब जी पॉपुलेशन आहे। चीन जे अंदरि खोड़ सारा अहिड़ा माण्हू अची सघनि था, जिन जे अंदरि अची सघे त 4-5 जेके माण्हू हिते हुजनि, उहे मिज़ाजनि ख़राबु हुजनि, हिते जी करप्शन कंदा हुजनि। उनजो मतिलबु इहो न आहे त चीन पियो करे। पंहिंजी तनज़ीम जे अंदरि माण्हू आहिनि, सभु हिकु जहिड़ा आहिनि छा? के माण्हू हूंदा जेके पॾो कंदा, के कंहिंखे सलाम कोन कंदा, साईं वसंत वेठे चयो के रुसी हलिया वेंदा हलिया। पर उहा मजमूई तौर ते पार्टी जो मसइलो न आहे, फ़र्द हुननि जे अंदरि फ़र्द जो मसइलो थी सघे थो। तीअं उते फ़र्दनि जो जेको आहे उहो मसइलो जेको थी सघे थो। हाणे चीन जी इहा त हुई प्रोपेगेंडा जेका उन जे ख़िलाफ़ थी। चीन इन सॼे मामले खे कीअं थो ॾिसे? चीन जेको बुनियादी डॉक्यूमेंट 50 सालनि वारो 1997 जे अंदरि लिखियो हो कम्युनिस्ट पार्टीअ, उन जे अंदरि उन्हनि वाज़े हिकिड़ी ॻाल्हि करे छॾी। उन्हनि चयो त असां सुपर पावर नथा थियणु चाहियूं, सुपर पावर नथा थियणु चाहियूं, ऐं दुनिया खे ॿिनि सुपर पावरनि में बि वठी वञणु नथा चाहियूं। माना चीन हुजे ऐं अमेरिका हुजे, न, असां घण ताक़ती दुनिया ठाहिणु चाहियूं था। हिकिड़ी ॻाल्हि, पंहिंजा तहलकात कीअं वधाईंदासीं दुनिया में? 2 बुनियादनि ते, अमुन ऐं तरक़ीअ जे बुनियाद ते। ॿिए मुल्क जे लाइ असां तहलकात कीअं वधाईंदासीं? उते अमुन पैदा कयूं, अमुन जे लाइ कोशिशूं वठूं, जहिड़ा उन जा घटनि, ऐं उते तरक़ी जेका सां थिए। 82 जे अंदरि अॻु में उन्हनि फ़ैसिलो करे छॾियो हो, जंहिं ताईं अॼु ॾींहं ताईं उहे बीठा आहिनि त कंहिं बि मुल्क जे अंदरि सियासी दख़ल अंदाज़ी न कंदासीं। यानी हिते कंहिं पार्टी खे पैसा ॾेई छॾीनि, ईअं कोन कंदा। मुखालिफ़ धुर खे पैसा ॾेई छॾीनि, ईअं कोन कंदा। ऐं उहे चवंदा असीं हिन पॉइंट ते अञा ताईं बीठा आहियूं। टी दुनिया जे अंदरि जेके असीं वास्ता वधाईंदासीं ऐं ॿियो उहे इन नमूने सां वधाईंदासीं। ॿियो दहशतगर्दी, जेका दुनिया जे अंदरि यको हलियो आहे त दहशतगर्दी आहे, दहशतगर्दी आहे, दहशतगर्दी आहे। हिन चयो दहशतगर्दी जो जेको सबबु आहे उहो सबबु नज़रियो
का सकाफ़त को मज़हब कोन्हे। बुनियादी सबब इहो आहे ई कोन। हुन जो बुनियादी में बुनियादी जेको सबब आहे उहो सबब गुरबत आहे, ॿी कमज़ोर हुकुमरानी आहे। माण्हू आहे हुन वटि जेकॾहिं पैसा हूंदा त उहो छो वञी ख़ुदकशी कंदो। खोड़ सारा अहिड़ा माण्हू जिन खे पैसा मिली विया हलिया, पोइ वरी उन्हनि गैर क़ानूनी कम छॾे वरी क़ानूनी कम कारोबार करणु शुरू करे छॾिया। हुन जो दहशतगर्दी जिते बि लफ़्ज़ हुजे त उते जे मतिलबु जेको आहे उनखे मुआशी वठो, उते गुरबत जे कस हूंदी। चई मर्कज़ जेके मुल्क थियनि था पिया उहे मर्कज़ इन करे पिया थियनि जो उते हुकुमरानी खे ख़राबु था कनि, उते गुरबत जे कस पैदा था कनि, नतीजे में उहो मुल्क जेके हुननि जे इस्तेमाल जे अंदरि अची था वञनि पिया। तंहिंजे करे हिकिड़ो ॿियो शहराए रेशम खे बहाल करणु, 97 जे अंदरि इहा ॻाल्हि कयूं। पोइ वरी 4 जे अंदरि उनखे वधाए आया, 12 जे अंदरि बाक़ाइदे ऐलान कयूं त रुगो शहराए रेशम न, रोड एंड बेल्ट इनिशिएटिव। दुनिया जे ईअं सम्झो त 80% मुल्कनि खे ॻंढे छॾिणो आहे। 80% मुल्कनि खे, एशिया खे, अफ्रीका खे, ॾखिण अफ्रीका खे, अमरीका खे, इन्हनि सभिनी खे गॾिणो आहे, यूरोप खे गॾिणो आहे। इन सॼे मामले जे अंदरि 12 जे अंदरि इहा जेका असां ॻाल्हि कोन कई। कारोबार जेको आहे उन कारोबार जे ज़रिए सां उनजा जेके तहलकात आहिनि उहे तहलकात जेके से वधाइणा आहिनि, उन जे ज़रिए सां कमु कीअं कंदासीं। कम जा जेके 2 तरीक़ा हूंदा, हिकिड़ो आहे ज़ीरो सम स्ट्रेटजी, हिकिड़े जो फ़ाइदो हुजे ॿिए जो नुक़सानु हुजे। उन बुनियाद ते हिकिड़े जो फ़ाइदो ॿिए जो नुक़सानु। ऐं चयो त असीं किथे बि ज़ीरो सम जे बुनियाद ते कमु न कंदासीं। हिकिड़े खे ॿुड़ी ॿियो सभु ॿिए खे चई इहो हिन ते न कंदासीं। असीं इन सूरत यूरोप जा मुल्क ईअं कनि था, अमेरिका ईअं करे थो, बर्तानिया ईअं कयो, सॼो फ़ाइदो पाण खणी विया हलिया ऐं ॿियनि मुल्कनि खे कुझु बि कोन मिलियो। वरी ज़ीरो सम कंहिं कयो, रूस बि कयो। रूस कहिड़ो ज़ीरो सम कीअं कयो, ॿियनि खे ॾेई छॾियऊं सभु पैसा। स्टील मिल पाकिस्तान में लॻी, कल्ह जंहिंजो ज़िक्र थियो, उनजो पाकिस्तान खे त फ़ाइदो थियो, लॻी मिली। रूस खे कहिड़ो फ़ाइदो थियो, रूस खे घणा पैसा मिलिया मुफ़्त में, यानी हिकिड़े पासे मुफ़्त ऐं सॼो फ़ाइदो ॿिए खे रूस कयो पिए। हिननि चयो बाबा इहो असीं ईअं न कंदासीं। हिननि चयो तुंहिंजो बि फ़ाइदो मुंहिंजो बि फ़ाइदो, जंहिंखे लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो विन विन, तुंहिंजो बि फ़ाइदो मुंहिंजो बि फ़ाइदो। प्रोजेक्ट उहो लॻाईंदासीं जंहिं प्रोजेक्ट जे अंदरि ॿिन्ही जो फ़ाइदो हुजे। पोइ उन ते अलाए कियूं बसि ॿियो मामलात थिया, हुनजो इहो त ॻाल्हि सही आहे। मुंहिंजो आउं ऐं साईं नूर गॾियल फ़ाइदे जे बुनियाद ते कमु कयूं था। आउं सुस्त माण्हू, सवेर उथंदुसि कोन, घणी महिनत कोन कंदुसि, कारोबार गॾियल आहे, त हिन मां फ़ाइदो वधीक केरु वठंदो? आउं वठंदुसि या साईं नूर वठंदो? कारोबार गॾियल आहे। आउं सुस्त माण्हू, घणो कमु कयां कोन, साईं नूर त जेको आहे सवेर उथण वारो, हितां कर ते हलियो वेंदो, हलियो कश्मीर वञी पहुचंदो, वरी जेको आहे नगर पार्कर वञी पहुचंदो। इन क़िस्म जो कमु करणु जेको सो आहे। हाणे हिननि ॿिन्ही मां फ़ाइदो केरु वठंदो? फ़ाइदो, छाकाणि आउं सुस्त माण्हू आहियां त घणो फ़ाइदो वठी कोन सघंदुसि। घणो माण्हू उहो वठंदो जेको वधीक कमु करे सघंदो। पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तानी बि कमु कंदा ऐं चीनी बि कमु कंदा। चीनी जे घणो कमु कंदा त उहो वधीक फ़ाइदो वठंदा, थोरे अरसे जे अंदरि प्रोजेक्ट करे वेंदा हलिया। थोरी बजट में थी वेंदो, बजट जे इज़ाफ़े जी ज़रूरत कान पवंदी। पाकिस्तान जे हवाले कमु थींदो त उहो 3 सालनि वारो कमु 15 साल वञी वठंदो, उनजी पंहिंजी बजट वधंदी 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 वेंदी। हाणे इहा जेका बराबरी आहे या नथी करे सघंदी, हुनजो असांजो तरीक़ो इहो आहे, तुंहिंजो फ़ाइदो मुंहिंजो फ़ाइदो, जेको महिनत वधीक करे हुनजे बुनियाद ते।
हाणे इन बुनियाद ते जेको आहे हू जेके कमु कनि था हू सम्झनि था त हिन सॼी दुनिया जे अंदरि अमन बहाल करे सघिजे थो, तरक़ी आणे सघिजे थी ऐं गॾोगॾु हुननि जो जेको हीउ ॾाको आहे हिन ॾाके जे अंदरि साम्राज्य खे कीअं कमज़ोर करे सघिजे थो, साम्राज्य खे मुआशी बुनियादनि ते कमज़ोर करे सघिजे थो, साम्राज्य खे इन्हनि सभिनी मुल्कनि जे अंदरि छाकाणि जो उहो मुआशी तौर ते कमज़ोर आहिनि, उनजे अंदरि अमन अमान बहाल कोन्हे, उनजे अंदरि कमज़ोर आहिनि, उन्हनि खे जेको सो बहितर कयूं। अफ़गानिस्तान जे अंदरि तव्हां ॾिसो उन्हनि छा कयो आहे, खोड़ सारा प्रोजेक्ट्स खणी आया, खोड़ सारनि प्रोजेक्ट्स ते जेको सो कमु थियणु शुरू थी वियो आहे। हाणे तालिबान ॾिसे पियो त बाबा हीअ तरक़ी थींदी असांखे पैसा मिलंदा, थधो थियो पियो हले। हिननि खे ईअं नथो चवे त बाबा हीअ पैसा ॾियां थो अमेरिका जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो, विझो लानत तूं अमेरिका खे, ईअं नथो चवे। हू चए थो तरक़ी, हू चए थो तरक़ी थींदी, अमन थींदो। अफ़गानिस्तान जी जेकॾहिं तारीख़ ते ॻाल्हि ॿोल कजे त अफ़गानिस्तान जो जेको वॾे में वॾो जेको मसइलो आहे उहो उते जी गुरबत आहे। हिननि चयो त हिन गुरबत जे मसइले खे हल कंदासीं त जेको अफ़गानिस्तान आहे उहो अफ़गानिस्तान बहितर थी वेंदो ऐं कंहिं सां बि कमु कंदासीं। ऐं हिननि चयो त असीं ॻाल्हियुनि ॿोलियुनि जा जेके रस्ता आहिनि उहे सभिनी सां खोलियल रखंदासीं, आख़िर ताईं ॻाल्हियुनि ॿोलियुनि जे मामले में वहंदासीं। असां वटि अमन अहम सभ खां वधीक शइ आहे। उनजी जेका पॉइंट आहे जंहिं ते आउं ख़तमु कयां थो त उनजी जेका पॉइंट आहे जेका मूं जॾहिं पढ़ी तॾहिं हुन चयो त भला हिकिड़ा अहिड़ा मुल्कनि जिन सां जंग पई हले, हाणे अमन अमान कीअं बहाल थिए, चई नुक़्तो ॻोल्हींदासीं त को अहिड़ो नुक़्तो मिली वञे हलियो जंहिं ते ॿई ॻाल्हियूं ॻोल्हे करे सघूं। चयो आहे कहिड़ो नुक़्तो, चई भला इहो त नुक़्तो मिली सघे थो न त असांजा माण्हू मरी विया आहिनि हुननि वटि, हुननि जा माण्हू असांजे मरी विया आहिनि, हुननि जा लाशा असां वटि पिया आहिनि, असांजा लाशा हुतां विया। चयो जंग भले पई हले ठीकु आहे, भला पाण हीअं त कयूं त जेके लाशा आहिनि इन्हनि जे जेका तव्हां असांखे असांजा लाशा ॾियो, असीं तव्हांखे था ॾियूं, इन ते जेको आहे उहो पाण ॻाल्हि ॿोल कयूं था, इन जे लाइ दर खोलियूं था। हिन चयो ॿारनि जी ॻाल्हियुनि मुल्कनि सां ॻाल्हियुनि ॿोलियुनि जे ज़रिए सां असीं आहिस्ते आहिस्ते वञी सघूं था, पर उते तरक़ी थींदी, मुल्क जॾहिं पंहिंजनि पेरनि ते बीहंदा त उहो बहितर नमूने सां थी सघंदा। साथियो जी वॾी महिरबानी साईं जी, तमामु ड्रिगो लेक्चर ऐं सुठियूं ॻाल्हियूं थी गुज़रियूं आहिनि। असांखे ख़बर आहे त जेका असां दोस्तनि जा सुवाल पिणु हूंदा, पर छो त टाइम जेको आहे सो मुख़्तसिर आहे, तंहिंजे करे पाण उहो ई तरीक़ेकार अपनाईंदासीं त ॿ साथी अचनि उहे सुवाल करे वञनि, पर उन्हनि अॻु में सुवाल न कयो हुजे। अचो राजा, मुख़्तसिर हुजे, 1 मिंट खां वधीक न। सवाल मुख़्तसिर ई आहे। तव्हांजी मजमूई ओवरऑल ॻाल्हि ॿोल ॾाढी शानदार हुई, ॾाढी इंफॉर्मेटिव हुई, सुठी महिनत थियल हुई समूरे लेक्चर ते। अच्छा, तव्हां शुरूआति में हिकिड़ी ॻाल्हि कई लेनिनिज़म जे हवाले सां, त लेनिनिज़म जो जेको बुनियादु आहे उहो साम्राज्यत आहे या साम्राजी जेको आहे नज़रियो उहो आहे, तव्हांजो जुमिलो इहो हो। जेसि ताईं लेनिनिज़म जे जेके थियोरेटिकल बेसिस आहिनि उनजो सुवालु आहे त जीअं मार्क्स हिकिड़े इंटरनेशनल हिकिड़ी कम्युनिस्ट थी हुई कॉन्फ्रेंस, उन में उन ॻाल्हि कई हुई त जेको इनक़लाब ईंदो उहो मज़दूर यूनियन आणींदी, त लेनिन वरी उन में एडिशन कयो त मज़दूर यूनियन बि ठीकु आहे उहा हूंदी, पर इनक़लाबी पार्टी आणींदी। त इन ॿिया जेके लेनिनिज़म जेके वाधारा कया मार्क्सिज़म में, बाल्शविक ऐं मेंशविक जेके अलॻि सां ॿ धड़ा ठहिया, मेंशविक खां अलॻि थिया लेनिन वारा, पोइ बाल्शविक ठहियूं, उहे बि जेके उनजा नज़रियाती जेके इख़्तिलाफ़ आहे उन्हनि सां, ऐं इन खां सवाइ ॿिया बि घणा आहिनि मामला जेके लेनिनिज़म खे हिकिड़ो चिटो करे बीहारनि था। त इहो जेको तव्हांजो साम्राजी लफ़्ज़ हुयो, इन मां मूंखे इहो सम्झणो आहे त इन मां तव्हांजो मुरादु लेनिन जो किताबु आहे इम्पीरियलिज़म इज़ द हाईएस्ट स्टेज ऑफ कैपिटलिज़म, उहो आहे या को ॿियो आहे मक़सदु मुरादु, इहो मूंखे सम्झणो आहे। तव्हां हिकिड़ो साथी सुवाल करे, तव्हां कयो, तव्हां कयो। सर, मुंहिंजो नालो अज़रुद्दीन आहे ऐं आउं ॻोठ हलाज मौलवी मोहम्मद आरफ अली जो भाई आहियां, ज़िलो ठठो, तिलको मीरपुर साखरो। ऐं सर, मुंहिंजो सुवालु इहो आहे त जीअं त सम्झ चाइना जेको सो माना ईअं पाकिस्तान खे कर्ज़ु ॾिए थो, सही आहे, ऐं जेको सो हुन में सुधारो आणणु तरक़ी आणणु चाहे थो, त पोइ जेको सो अमरीका उनखे किराए छाजे लाइ थो, त चवे थो त हिनखे ऐं न करियो। जीअं मतिलबु तव्हां सवारे ॿुधायो त जेको सो चाइना अमरीका चवे पियो त जेको सो चाइना सही न आहे,
त उहो सभिनि खे माना ईअं उनजी ज़मीन ज़ब्त करे उहे जेको बि टपड़नि उन ते पाण माना ईअं सम्झ त कब्ज़ो करे छॾींदो। त अमेरिका चाइना त करणु सही पियो चाहे, ठीकु आहे, सही आहे। अमेरिका त चवे, अमेरिका न बल्कि चाइना चवे पियो त जेको सो ए जेका मुल्कनि सो वाधारो कनि ऐं उन में सो अमेरिका छाला थो चए त हे चाइना सां माना कॉन्टेक्ट न करे सघनि। इहो वजह कहिड़ी आहे? दुनिया जो वॾे में वॾो गुंडो, खोरू, लुटेरो जेकॾहिं को मुल्क आहे त उहो अमेरिका आहे। गुंडो आहे, जेॾी महिल खपेसि थो उन टाइम ते दुनिया जे कंहिं बि मुल्क जे मथां अची थो वञे हलियो। इराक खे तबाह कयईं, अफ़गानिस्तान खे तबाह कयईं, लिबिया खे तबाह कयईं। तंहिंजे करे जेको गुंडो आहे उन गुंडे खे जेका या तकलीफ़ थी थिए त दुनिया जे अंदरि अमन ऐं तरक़ी न अचे। तंहिंजे करे इहा जेका मुखालफ़त आहे उहा मुखालफ़त हिकिड़े गुंडे जी ऐं हिकिड़े सही माण्हूअ जी मुखालफ़त आहे। हिकिड़े उहो मुल्क जेको मुल्क जा जेके हुकुमरान आहिनि उहे दुनिया जा वॾे में वॾा रहज़न आहिनि, उन्हनि जे विच में ॿिया उहे आहिनि जेके दुनिया में तरक़ी आणणु चाहिनि था। इन्हनि ॿिन्ही जो मुक़ाबिलो आहे। तंहिंजे करे इन्हनि ॿिन्ही जे अंदरि उहे हुनखे ख़राबु सम्झनि था, उहे चाहिनि था त कीअं बि करे हीअ नाकाम थियनि, त जीअं हुनजी गुंडागर्दी ऐं दहशतगर्दी जेका सां लेनिन इज़म जो जेको सुवालु आहे इहो इन ते दारो मदार रखे। छाकाणि इज़म छो थो चइजे, फ़िक्र छो थो चइजे, इन जे पाण बहस मूं थोरी ॻाल्हि करे छॾी आहे, इन जे अंदरि पाण तफ़सील में नथा वञूं। लेनिन खे जेका इज़म में शामिलु कजे थो उहा इन जे करे चए थो त समाज हाणे इन ॾाके ते पहुतो आहे जो उन जे अंदरि जेका सरमाएदारी आहे उहा मुकमल तौर ते साम्राज्यत जो रूप वठी चुकी आहे। तंहिंजे करे हाणे उहा आहे ई कान जेका पहिरीं ॾाके वारी हुई, जेका तरक़ी पसंदि हुई, जंहिंजे अंदरि क़ौमी सरमाएदारी हुई। तंहिंजे करे हाणे क़ौमी सरमाएदारी न आहे, साम्राजी सरमाएदारी आहे। तंहिंजे करे असांखे उन में सम्झणो पवंदो ऐं साम्राज्यत जा जेके उसूल आहिनि उहे बि उन जॾहिं वाज़े कया, उन जे बुनियाद ते उनखे लेनिनिज़म जे अंदरि शामिलु कजे थो। ॿियो जेको ॻाल्हि मूं कई मुंहिंजो पार्टी बिल्डिंग थ्योरी लेनिन जी, उहा जेका लेनिन जी जेका पार्टी बिल्डिंग जेका थ्योरी आहे उहा बि उनजो जेको हिसो आहे। ॿई जेके हिसा जेके से उन शइ सां शामिलु जेके से आहिनि उन्हनि ॿिन्ही जे अंदरि जेको हिसो जेको शामिलु आहे। साॻी पोइ पार्टी बिल्डिंग जी जेका थ्योरी आहे उहा पार्टी बिल्डिंग जी जेका थ्योरी आहे उहा त डेंग बि ॾिनी आहे, डेंग ज़ियाओपिंग। डेंग ज़ियाओपिंग जेका पार्टी बिल्डिंग जी जेका थ्योरी ॾिनी आहे उनजो जेको दारो मदार आहे उहो उन ते आहे त इनकलाब अची चुको आहे, हुकूमत क़ाइमु थी चुकी आहे, इक़्तिदार आहे कंट्रोल जे अंदरि, कुझु बुनियादी ढांचो ठही चुको आहे। हाणे अॻियां किसे खे कीअं हलाईंदासीं, उन जे लाइ कहिड़ी पार्टी ऐं कीअं हुजणु घुरिजे, उहा थ्योरी उन सां लाॻापे में आहे। तंहिंजे करे उहा हिकिड़े मख़सूस ॾाके सां लाॻापियल आहे, उन जे करे उहा थ्योरी जे अंदरि शामिलु थिए। जी सर, महिरबानी। जन दोस्तनि जा सवाल आहिनि कोशिशि करे अॻियां अची। साथियों, GSN मां आसिफ ज़ियाल पटीडन खां ज़िला नौशर फिरोज़ सर मूंखे हिकिड़ो सुवालु आहे तव्हां खां त असांजो जेको अमेरिका खां कर्ज़ु वरितलु आहे 87 बिलियन ऐं चाइना खां जेको वरितलु आहे 27 बिलियन, अगरि असां हिनखे पाकिस्तान करेंसी में चेंज था कयूं त उहो थो थिए 21.026 ट्रिलियन डॉलर। त पाकिस्तान जो जेको एयरपोर्ट जी GDP आहे उहा या कमाई चइजे तो 1.8 बिलियन आहे। छा इन हिसाब सां असां पाकिस्तान जो कर्ज़ु कीअं था हलाए सघूं? ऐं उन खां पोइ जेको इम्पोर्ट ऐं आउटपोर्ट जो सिस्टम आहे उहो बि असां वटि हींअर सफ़ा घटि थी चुको आहे। इंडस्ट्रियल एरिया असांजो मुकमल तबाह थी चुको आहे। पाकिस्तान नई बैठक जे अंदरि अचे थो जंहिंजा हुकुमरान बिज़ाहिर जेके साम्राज्य वियालिया, पर मुकमल जेका हुकुमरानी आहे उहा अमेरिका जी आहे। हींअर पाकिस्तान जे अंदरि जेका बि वेड़ हले थी पई उन वेड़ जो जेको बुनियादी सबबु आहे उन जे अंदरि जेके पुठियां पेर आहिनि उहे अमेरिका जा पेर आहिनि, जिन जे बुनियाद ते उहा ॻाल्हि ॿोल हले पई। अमेरिका जो इहो आहे त हीउ मुल्क ऐं निज़ाम जेको आहे उहो वधीक तबाही जे तरफ़ वञे। पाकिस्तान जे अंदरि जेको इहो कीअं पाकिस्तान उन मां निकिरंदो, हिकिड़ो जेको उन जे अंदरि जेको वॾे में वॾो जेको सबबु आहे उहो सबबु इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट जो जेको फ़र्क़ु आहे उहो फ़र्क़ु खे घटाइजे
ऐं उहो कीअं घटाए सघिजे थो जो असीं शयूं ठाहिणु शुरू कयूं। असीं ठाहिणु शुरू करण जे लाइ जेके हुकुमरान हिते विहारिया विया उन्हनि छा कयो, शइ खे ठाहिण जे लाइ 2 शयूं ज़रूरी आहिनि। हिकु आहे स्टील ठाहिणु, जेका स्टील मिल पाकिस्तान जे अंदरि नथी हले, उन जा जेके पेरा आहिनि उहे अमेरिका जे पुठियां आहिनि। अमेरिका पाकिस्तान जी स्टील मिल खे नाकाम कयो, हिकु। ॿियो, शयूं ठहंदियूं बिजलीअ ते। पाकिस्तान जे अंदरि बिजलीअ खे जेको आहे उहो एॾो महांगो कयो आहे जेको ही IPPs जे ज़रिए सां, ॿिए जे ज़रिए सां आहे, उन जे ज़रिए सां जेका आहे, जेसि ताईं उहे शयूं न ठहंदियूं, जेसि ताईं बिजली सस्ती न थींदी, तेसि ताईं जेको आहे उहो कमु अॻिते जेको सो न वधंदो। ॿिन्ही सूरतनि जे जेकॾहिं कमु कजे त छा थींदो, पाकिस्तान जो जेको हींअर डॉलर जी भेट में रुपयो आहे इहो लही हेठि आस्ते आस्ते पाकिस्तान जो जेको वैल्यू आहे उहा वधी सघे थी। जीअं वैल्यू वधंदी त जेको कर्ज़ु आहे उन कर्ज़ जी जेका हैसियत आहे उहा घटिजणु शुरू थी वेंदी। हींअर जेकॾहिं पाकिस्तान ते जो कर्ज़ु आहे $27 बिलियन, उनखे जेकॾहिं पाकिस्तानी रुपयनि में कंदासीं त किथे वञी बीहंदो। पर जेकॾहिं डॉलर जेको आहे उहो पाकिस्तानी $200 में मिले त असांखे त $27 बिलियन ॾियणा आहिनि न, त असांजा पैसनि जी जेका अहमियत वधी उहा सबूत घटिजी वेंदो। तंहिंजे करे इन तरीक़े जे ज़रिए सां उहो घटाए सघिजे थो। तंहिंजे करे हिते पाकिस्तान जे अंदरि जेका वॾे में वॾी जेका जंग आहे सा इहा जंग आहे, जेसि ताईं पाकिस्तान जे अंदरि साम्राजी टाउट ऐं उनजा ग़ुलाम वेठल आहिनि, साम्राजी जेसि ताईं ग़ुलामी वेठल आहे, जेसि ताईं जागीरदारी हुकुमरानी मौजूदु जेकसि आहे, तेसि ताईं क़तई तौर ते पाकिस्तान करप्शन मां जान नथो छॾाए सघे। अॼु न त सुभाणे न त परीहं उनखे जान छॾाइणी आहे तॾहिं छॾाए सघंदो जॾहिं पाकिस्तान जे अंदरि हक़ीक़ी कुवतुनि जे हथ इनकलाब में अचे, या तबाह थी वञे या उनजे अंदरि अचे। पंहिंजी जेका लाइन आहे असां उनजे तरफ़ लाइन आहे। तंहिंजे करे जेका पंहिंजी लाइन जे तरफ़ जेका शइ आहे उहा जेसि ताईं न ईंदी तेसि ताईं कान जेका स थींदी। त हीअ इंतिहाई अहम मौज़ू आहे ऐं हिन वक़्तु वॾो डिबेट हले पियो असां वटि हिते। मुंहिंजो सर हिकिड़ो सुवालु इहो आहे त पंहिंजो माओइस्ट जेके ॿियनि आहिनि जीअं इंडिया में आहिनि या दुनिया में ॿियनि किथे किथे आहिनि ऐं उहे कहिड़े मॉडल जी या कहिड़ी लाइन ते हलनि पिया, उन्हनि जी जेका स्ट्रेटजीज़ छा आहिनि, हिकिड़ो इहो सर मुख़्तसर तव्हां हिन ते ॿुधायो। ॿियो इहो आहे त सरमाएदारी जेका तरक़ी पसंदि सरमाएदारी जेका लेनिन ॻाल्हि कई त हू नाहे रही, हाणे उहा सरमाएदारी ऐं बिल्कुलु तीअं सोशलिस्ट जेका असांजो जेको सक़ाफ़ती इनकलाब हो उनखां पोइ वरी हू जेका सरमाएदारी ॾांहुं जेके उन्हनि जूं पॉलिसीज़ आहिनि उहो जेका बारीक जेका तरक़ी पसंदि सरमाएदारी ऐं उनजो कम जी न हुजणु या उन्हनि जो पैरामीटर कहिड़ो आहे जेको तरक़ी पसंदि सरमाएदारी न आहे, या वरी सरमाएदारी मिसाल सोशलिस्ट इनकलाब अची वियो पोइ वरी पाण सरमाएदारी खे कीअं ऑन करे उनखे इस्तेमालु करे सघूं था? ॿई जेके सुवाल आहिनि हिक ॿिए सां जेको आहे उहो उनजो गहिरो तहलीक आहे। पहिरीं माओज़ेतुंग जे हवाले सां फ़िक्रे जेको माओज़ेतुंग आहे उहो फ़िक्रे माओज़ेतुंग इनकलाब जे मुख़्तलिफ़ ॾाकनि सां शुरू थिए थो ऐं उहो जेकॾहिं ॾाकनि खे असीं शामिलु कंदासीं त 1922 खां वठी करे असीं उनखे 72-73 ताईं खणी ईंदासीं। असांजे लाइ जेके कारगर शयूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि? सक़ाफ़ती इनकलाब वारियूं आहिनि, पर उहे इनकलाब त अची चुको, इक़्तिदार त चीन जे हवाले हो, कम्युनिस्ट पार्टी जे हवाले हो। चीनी कम्युनिस्ट पार्टी खां पोइ जेको आहे उन उते सक़ाफ़ती इनकलाब जेको सवादो। हाणे उहो जेको सक़ाफ़ती इनकलाब आहे उहो सक़ाफ़ती इनकलाब जेको पोइ आयो, असांजो छा उहो ॾाको आहे? छा असीं उन ॾाके ते आहियूं? जवाबु आहे त असीं उन ॾाके ते कोन आहियूं। हा, असीं पंहिंजे पाण खे अॻु में तयारु कंदासीं त जॾहिं उन ॾाके ते पहुचूं त असीं तयारु हुजूं। तंहिंजे करे फ़िक्रे पली जो उनखे उन ॾाके ते तयारु करण जे लाइ अॻु में उहे शयूं उनजे अंदरि शामिलु करे छॾियूं आहिनि, पर ॾाको असांजो उहो न आहे। ॾाको उहो तॾहिं ईंदो जॾहिं असांजे हवाले इक़्तिदार थी चुको हुजे, तंहिंजे करे थींदो। असांजो जेको ॾाको आहे उहो ॾाको कहिड़ो आहे? असांजो उहो ॾाको आहे जंहिं ॾाके जे अंदरि असां वटि क़ौमी ग़ुलामी आहे, धारिया जेके से असांजे मथां हुकुमरानी अची कनि था। तंहिंजे करे असीं छा आहे, असीं वॾे अरसे ताईं जागीरदारनि सां बि किथे किथे जे ज़रूरत पवे थी त इतिहार कंदा रहिया आहियूं,
पीपल्स पार्टी सां गॾिजी करे पाण जदोजहद जेके से हलायूं आहिनि। ऐं उन होॾां किथे हो कोमनतांग सां जेको आहे चीनी कम्युनिस्ट पार्टी चीन जापान जे ख़िलाफ़ मुतहिदा महाज़ जोड़ियो। ख़बर हुई त जागीरदारनि जी पार्टी आहे, पर चयो हुन सां मुक़ाबिलो नथा करे सघूं, तंहिंजे करे हिन ॾाके ते पाण गॾिजी जेको सो हलंदासीं। तंहिंजे करे हिते बि जेको आहे पाण उन ॾाके ते उन सां गॾिजी जेका हलण जी जेका कोशिशि कई आहे। तंहिंजे करे असांखे लेनिन ऐं फ़िक्रे माओज़ेतुंग मां इहो ज़रूरु ॾिसणो पवंदो त उहा ॻाल्हि हुन कहिड़नि हालतुनि में कई आहे ऐं असांजूं हालतूं कहिड़ियूं आहिनि, असांजे हालतुनि सां सहकंदड़ हालतुनि में हुननि कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, उहे असांजे वधीक जेको आहे उहो कम जे अंदरि आहिनि। जेका ॻाल्हि ॿोल लेनिनिज़म जी अची वई हली, जेको ॿियो सुवालु आहे उन जे अंदरि, त जॾहिं सरमाएदारी हाणे हुन ॾाके ते ई कान्हे, उहा त साम्राज्यत जे ॾाके ते अची वई हली, त पोइ हिननि छो इहो गस खोलियो, दरवाज़ा छो खोलियो? मार्क्सिज़म जा 3 बुनियाद आहिनि, जदलियात, तारीख़ी मादियत ऐं सियासी मुआशात। उन सियासी मुआशात जे अंदरि माण्हुनि जा जेके रवैया दारोमदार रखनि था ऐं जेके रिश्ता जुड़नि था, उहे इन बुनियाद ते जुड़नि था त जेके पैदावारी ज़रिया आहिनि उहे कहिड़े ॾाके ते पहुता आहिनि। जॾहिं हिननि एनालाइसिस कयो त हिननि चयो त चीन बुनियादी तौर ते जागीरदारी ॾाके ते आहे। हाणे उन जागीरदारी ॾाके मां असीं सिधो उनखे जंप ॾियारण जी कोशिशि कयूं था सोशलिज़म जे तरफ़। जेको सरमाएदारी खे कमु करिणो हो उहो थियो ई कोन्हे। सरमाएदारी जे अंदरि कहिड़ो कमु थो थिए? सरमाएदारी जे अंदरि शहरियत अचे थी, शहरनि जे अंदरि अची माण्हू रहे थो, अर्बनाइज़ेशन जेका सा उहा थिए थी। ऐं सरमाएदारी ॿियो कहिड़ो कमु करे थी? सरमाएदारी जेको पितराणी निज़ाम आहे उनखे कमज़ोर करे थी। औरत आज़ादु थिए थी, उहा सिधो कमाए सघे थी। इहो जेको कमु आहे इहो केरु करे थो? इहो सरमाएदारी करे थी। इहो ॾाको थो थिए, आई कोन हो। हिननि चयो त इन जे अंदरि हाणे इहो जेका प्रोग्रेसिव हिसो आहे उहो समूरनि हंधनि ते न, जिते असीं कामयाबु कोन पिया थियूं, जिते सिधो वञण वारी जेका टेक्निक आहे उहा कामयाबु कान पई थिए, उते असीं छा कंदासीं? उते उन सरमाएदारीअ खे पंहिंजे कंट्रोल जे ज़रिए सां अॻिते वधाईंदासीं। कंट्रोल कंहिंजो हूंदो? कम्युनिस्ट पार्टी जो हूंदो। असीं पंहिंजे कंट्रोल जे ज़रिए सां इनखे अॻिते वधाईंदासीं ऐं उन जा जेके पोइ नतीजा आहिनि उहे नतीजा असांखे साम्हूं आया उन बुनियाद। साईं जी वॾी महिरबानी। ऐं पंहिंजो हीउ लेक्चर जेको आहे सो हिते ख़तमु थियो। ऐं